हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु ॻाल्हियुनि करण जे लाइ त तमामु घणियूं शयूं आहिनि, इलाही सारियूं शयूं आहिनि जेके तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। ऐं असां वटि गेस्ट बि आहिनि इंशाल्लाह। थोरी देरि में बसि उन्हनि खे घुराईंदासीं, उन्हनि सां बि कचेरी कंदासीं। शोभी भाई बि इंशाल्लाह अची वेंदा थोरी देरि में, उन्हनि सां बि कचेरी कंदासीं, उन्हनि खां बि मनकबत वग़ैरह ॿुधंदासीं। अॼु जंहिं वक़्तु बि मां न्यूज़ ॾिसां पई, जंहिं वक़्तु बि मां न्यूज़ चैनल स्विच कयां पई या सोशल मीडिया ॾिसां पई, एतिरियूं त शयूं नज़र अचनि पियूं, एतिरियूं त शयूं नज़र अचनि पियूं जो मां सिर्फ़ु अॼु तौबा तौबा कई आहे। मतिलबु असांजे मुआशिरे जे अंदरि, असांजे मुल्क जे अंदरि छा थी रहियो आहे। असां चाहियूं था त डे बाय डे बहितरी अचे, पर ॾींहों ॾींहुं बद खां बदतर शयूं थींदियूं थियूं वञनि। बहितरी त परे जी ॻाल्हि आहे, पर ॾींहों ॾींहुं माशिरो ख़राब में ख़राबु थींदो थो वञे, शयूं अञा ख़राबु थींदियूं थियूं वञनि। असांजा हुक्मरान छा करे रहिया आहिनि? हो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿियनि शयुनि ते ध्यानु था ॾियनि, पंहिंजे मुल्क जी न्याणी ते फोकस छो कोन था कनि, उन्हनि जी प्रोटेक्शन जे लाइ फोकस छो कोन था कनि। असांजे मुआशिरे जे अंदरि सभिनि खां वधीक जेका हिकिड़ी शइ नेग्लेक्ट थींदी आहे, इग्नोर थींदी आहे, हिकिड़ो पढ़ाई ऐं ॿियो न्याणी जी हिफ़ाज़त। असां वटि जेके बि इदारा एक्टिव आहिनि उहे छा था कनि, जेके बि NGOs आहिनि उहे छा थियूं कनि, मूंखे त ॻाल्हि नथी सम्झ में अचे। नवकोट वारो सीन तव्हांजे साम्हूं आहे। मतिलबु छा आहे इहो? मां जॾहिं इहा न्यूज़ ॿुधी ऐं जॾहिं ॾिठो, मुंहिंजे पेरनि हेठां ॼण ज़मीन निकिरी वई। हिकिड़े सेकेंड जे लाइ ॼण मां सख़्ते में अची वियसि। मां चयो हीअ छा आहे? हीअ असांजो पंहिंजो सिंध आहे, असांजो पंहिंजो नवकोट आहे। कल्ह वरी जेको मुसलमाननि ते जेको हूअं ई बि टारगेट कयो वेंदो आहे, हर मुसलमान टारगेट आहे, हर मुल्क जे अंदरि, हर शहर में, हर जाइ ते। कोई बि कंहिंखे एतिरो टारगेट न कंदो हूंदो जेतिरो मुसलमान टारगेट थो थिए हींअर। कर्नाटका इंडिया जो हिकिड़ो शहर आहे, जंहिं कॉलेज में हिकिड़ी मुस्कान नाले छोकिरी मुसलमान आहे जेका पढ़ी रही हुई। उनजो कोई असाइनमेंट हुयो जेको वो जमा कराइण आई हुई। फुल हिजाब में हुई, अबायो हुयसि, हिजाब कयल हुयसि, मास्क पातल हुयसि। पंहिंजी स्कूटी तां लथी आहे, पंहिंजो असाइनमेंट जमा कराइण जे लाइ अंदरि वञी रही हुई। उते गिदड़ हुया, मां उन्हनि खे मर्द न चवंदसि, उते गिदड़ हुया। उन्हनि अची उनजो रस्तो रोकियो आहे ऐं उते उनखे हिजाब जे लाइ बकवास करणु शुरू कयनि। उन छोकिरी हिमत ॾेखारी, अल्लाह जो हुन सां साथ हुयो। हुन नारे तकबीर जा नारा हणण शुरू कया। एतिरनि गिदड़नि जे विच में बीही करे हुन अल्लाहु अकबर जो नारो हणणु शुरू कयो आहे। हुन खे डपु न थियो कंहिंजो बि, हो कंहिंखां बि न ॾिनी। छो त हुनजो रब्बुल आलमीन हुन सां गॾु हुयो। ॿ केस त मां तव्हांखे हींअर ई ॿुधाए वरिता, तव्हां पाण बि ॾिठा हूंदा यकीनन। टियों केस असांजे कराची जे अंदरि असांजी औरतुनि खे मां हथ ॿधी अॼु हिकिड़ी रिक्वेस्ट करणु चाहींदसि, ख़ुदा जो वास्तो अथव, न पीरनि आमिलनि कामिलनि जे चकरनि में न पओ, न पंहिंजा पैसा बर्बादु कयो, न पंहिंजो टाइम बर्बादु कयो, ऐं न ई वरी कंहिंजे ॻाल्हियुनि में अचो। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई औलाद खपे थी न, त तव्हां अल्लाह खां घुरो, कंहिं इंसान खां न घुरो। कोई इंसान तव्हांखे औलाद नथो ॾेई सघे सवाइ अल्लाह जे। अल्लाह सां ई तव्हांखे ॾेई सघे थो। 5 मिंट जेके तव्हां उते वञी बर्बादु था कयो, उहे 5 मिंट तव्हां पंहिंजे रब जे साम्हूं मुसलो विछाए करे अल्लाह खां दुआ घुरो, नमाज़ पढ़ो, त शायदि तव्हांखे अल्लाह सां औलाद अता करे छॾींदो। तव्हां जेकॾहिं उहो टाइम ॿी कंहिं जाइ ते वेस्ट कंदा त तव्हां सां बुरो ई थींदो। तव्हां जॾहिं अल्लाह ते एतबार नथा कयो, उन्हनि माण्हुनि ते एतबार था कयो, त पोइ अल्लाह साईं सभिनि खे ॾेखारींदो आहे। इहो मकाफ़ात अमल आहे। असां पंहिंजे दीन खां, असां पंहिंजे क़ुरान खां, असां पंहिंजे नमाज़ खां, पंहिंजी इबादत खां, पंहिंजे रोज़नि खां, पंहिंजे कलमे खां, हर शइ खां परे थी विया आहियूं अॼु। छो त असां अहिड़नि माण्हुनि जे चकरनि में पइजी विया आहियूं जेको असांखे नऊज़ बिल्ला ईअं लॻंदो आहे त ख़ुदा ई इहे आहिनि, सभु कुझु इहो था ॾियनि, पर ईअं न आहे। असांखे पंहिंजे रब ते एतबार करणु खपे। असांखे
प्रॉपर उन जी इबादत करणु खपे त बेशक उहो ई आहे, उहा ई ज़ात आहे जेको असांखे हर शइ अता करे सघे थी। सिर्फ़ु थोरी महिनत आहे, उनखे राज़ी करणु एतिरो ॾुखियो न आहे। हू त 2 ॻोढ़ा ॻाड़ींदासीं राज़ी थी वेंदो। हू चवे थो, हर वक़्तु सॾे थो असांखे, हर वक़्तु सॾे थो। 5 वक़्त जेका अज़ान अचे थी उन में असांखे सॾे थो त अचो मूंखां घुरो। हुन जा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि, असां छो नथा हुन खां घुरूं? तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो या त हस्बैंड वाइफ हुया जेको इहो कमु कनि पिया, या कोई आमिल कामिल हुयो, मूंखे एग्ज़ैक्टली एतिरी डिटेल में न आहे ख़बर। सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त हुनखे औलाद पे खपी शायदि पुट जी, जो उन वटि वई आहे ऐं उनखे मथे में कोको हयो वियो आहे, जिते ऑन द स्पॉट उहा माई बेहोश थी वई आहे। उन खां पोइ गाइब थी विया आहिनि। उनखे हॉस्पिटल पहुचायो वियो आहे ऐं उनखे इहो चयो वियो त इहो कोको जेको तोखे मथे में हयो आहे, हाणे उन खां पोइ तोखे औलाद थी वेंदी, तोखे पुट जी औलाद थी वेंदी। तव्हां उन खां पकिड़े पुछियोसि, 2 चमाटूं हणी पुछियोसि, तूं ख़ुदा आहीं? तुंहिंजे ईअं करण सां हिनखे औलाद थी वेंदी? कोको केरु हणंदो आहे मथे में? मतिलबु इहा जहालत जी इंतिहा थी वई न हिते, इहा जहालत जी इंतिहा थी वई। भई असां मुसलमान आहियूं, असांखे पंहिंजे अल्लाह ते यकीन करिणो आहे। असां हिजाब बि कंदासीं, असां अबायो बि पाईंदासीं, असां सभु कुझु कंदासीं। केरु असांखे रोके नथो सघे। न ई वरी कंहिंजी एतिरी हिमत आहे जो असांखे रोके पंहिंजे अल्लाह खां इबादत करण लाइ या असांखे हिजाब करण जे लाइ। उहा तव्हांजे इंसान जी छोकिरी जी पंहिंजी मर्ज़ी आहे, करे थी या नथी करे, पर इहो असांजे इस्लाम में आहे त तव्हांखे हिजाब बि करिणो आहे। इहो असांजो हक़ु आहे। मां त इन शइ खे जेको आहे बिल्कुलु फुल सपोर्ट थी कयां, त हिजाब खे बि मां सपोर्ट थी कयां, मां अबाए खे बि सपोर्ट थी कयां, मां मुस्लिम उम्मा खे बि सपोर्ट थी कयां, मां पंहिंजे रब्बिल आलमीन खे बि सपोर्ट थी कयां। तव्हां ख़ुदा खे मञो, अहिड़नि चकरनि में न पओ जो सुभाणे लेने के बजाए देने पड़ जाए। एतिरियूं शयूं थी रहियूं आहिनि, एतिरियूं शयूं थी रहियूं आहिनि जो जॾहिं बि सुबुह जो असां न्यूज़ जे लाइ वेहूं था ॾिसण जे लाइ, त दिमाग़ु घुमी थो वञे त असांजे मुल्क में थी छा रहियो आहे। असां किथां खां किथे वञी रहिया आहियूं, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे मां सोचींदी आहियां न शायदि थोरी बहितरी अची वई, शायदि थोरो कुझु बहितर थी वियो माहौल, पर न, इहा मुंहिंजी शायदि ग़लतफ़हमी आहे। शायदि तव्हांजी बि ग़लतफ़हमी हूंदी, छो त तव्हां बि जॾहिं स्क्रीन ॾिसंदा हूंदा तव्हां बि बेशक रोईंदा हूंदा, दिलि में तड़पंदा हूंदा त हीउ छा थी रहियो आहे, या न्याणी सां ई छो, मुसलमाननि सां ई छो असां टारगेट आहियूं? छा असां इंसान न आहियूं? छा असांखे हक़ु न आहे ज़िंदगी गुज़ारण जो? जेकॾहिं माउ पीउ असांखे पैदा कनि था, असांखे आज़ादी ॾियनि था, असां ते एतबार कनि था, त दुनिया असांखे छो थी नोचे? छा छोकिरी जो हक़ु कोन्हे को जीअण जो? छा छोकिरी इन ई करे पैदा थींदी आहे त उनखे बसि रुॻो डस्टबिन में विझी छॾिजे, या उनजी शादी कराए छॾिजे, या उनखे अहिड़े हंधि विझी छॾिजे त हू ॿार पैदा करण जी हिकिड़ी मशीन थी वञे, बसि ॿियो हू कुझु बि नथी करे सघे? हुनखे छा साहु खणण जो हक़ु कोन्हे? उनखे छा ज़िंदगी गुज़ारण जो हक़ु कोन्हे? उहा बि इंसान आहे न, अल्लाह जी पैदा कयल हिकिड़ी मख़लूक आहे न, उनखे बि हक़ आहिनि, उनखे बि बराबरि जा हक़ जॾहिं इस्लाम ॾिए थो त इंसान छो कोन थो ॾिए? इस्लाम में जॾहिं तव्हां पढ़ो था, तव्हां क़ुरान पढ़ो था, सूरह निसा जॾहिं तव्हां पढ़ी हूंदी, यकीननि तव्हां पढ़ियो हूंदो क़ुरान, त तव्हांखे ख़बर आहे त सूरह निसा में औरत जे लाइ छा छा बयानात आहिनि, छा छा क़ुरान चए थो, छा छा अल्लाह चए थो। पोइ इंसान छो, मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु खपे, छो इंसान औरत खे जीअण नथो ॾिए आज़ादी सां? छो मर्द हुजे चाहे ॿियो कोई हुजे, चाहे उहा औरत ई औरत जी दुश्मन हूंदी आहे, चाहे उहा औरत ई छो न हुजे, पाण त पंहिंजी दुश्मन आहे, पर ॿी जी दुश्मन छो थी थिए? इहे क्वेश्चन मार्क्स आहिनि असांजे मुआशरे जे अंदरि, वॾा वॾा क्वेश्चन मार्क्स आहिनि। इन्हनि क्वेश्चन मार्क्स खे असां कॾहिं फुल स्टॉप हणंदासीं? जो इहे क्वेश्चन मार्क्स हटाए करे असां हुते फुल स्टॉप हणूं त हा भई सुभाणे खां इहे शयूं न थींदियूं। तव्हां वटि जवाबु आहे त मूंखे प्लीज़ कॉल करे जवाबु ॾियो, हीउ छा आहे, हीउ कहिड़ी तरफ़ असां वञी रहिया आहियूं? बेशक इहे क़यामत आहे, इहे उहे ई आसरात आहिनि, उहे ई शयूं आहिनि जेके ख़बर पवंदियूं रहियूं आहिनि, असां ॿुधंदा आया आहियूं सभिनीनि खां, त इहे उहे ई निशानियूं आहिनि। पर असांखे इन्हनि शयुनि खे कंट्रोल बि करिणो आहे, पर कीअं कंट्रोल कंदासीं?
मूंखे जवाबु खपे अॼु। जेकॾहिं तव्हां मूंसां ॻाल्हाइणु चाहियो था, कॉल करणु चाहियो था शो में, त अॼु मूंखे ॿुधायो त असां कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं, हीउ छा थी रहियो आहे, इन्हनि पीरनि कामिलनि इन्हनि चकरनि में असां छो आहियूं। असांखे छा पंहिंजे अल्लाह ते यकीन कोन्हे? तवक्कल हुजणु खपे असांखे। जॾहिं 5 वक़्त नमाज़ पढ़ूं था, क़ुरान पढ़ूं था, अल्लाह जी इबादत कयूं था, त असांखे पंहिंजे रब ते भरोसो हुजणु खपे। हू चवे थो मूंखां घुरो, मां तव्हांखे ॾींदमि, तव्हांखे ख़ाली हथ न मोटाईंदमि, तव्हांखे बिल्कुलु हर शइ मां अता कंदमि, पर तव्हां मूंखां घुरो तरीक़े सां, सब्र बि ज़रूरु कयो ऐं शुक्र लाज़िम कयो। जॾहिं असां सब्र न कंदासीं, शुक्र न कंदासीं, त पोइ त बसि असां पोइ इन्हनि चकरनि में हूंदासीं। ॿी अफ़सोसनाक ॻाल्हि इहा त हिकिड़ी फैक्ट्री हुई शूज़ ठाहिण वारी, हुन में बि बाहि लॻी ऐं 3 वीचारा मज़ूर उन टाइम मूंखे ख़बर पई, जंहिं वक़्तु मां घरां निकिरां पई उन टाइम मूंखे सिर्फ़ु 3 जी ख़बर पई, त उहे वीचारा सफ़ा मतिलबु बाहि में सड़ी, ज़ाहिर आहे उन्हनि जी डेथ थी वई या उन्हनि खे हॉस्पिटल पहुचायो वियो या अञा बि हुते मज़दूर फाथा आहिनि। त मुंहिंजी अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं जेके बि अगरि हिन दुनिया मां हलिया विया त उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, जेके बि इन परेशानी जे अंदरि अञा ताईं उन फैक्ट्री में फाथल आहिनि त उन्हनि जी मदद फ़रमाए, छो त इहो ॾाढो मुश्किल वक़्तु आहे, असां सभिनीनि ते ॾाढो मुश्किल वक़्तु आहे। हिन टाइम मूंखे सम्झ में ॻाल्हियूं नथियूं अचनि त असां कहिड़े पैथ ते वञी रहिया आहियूं, कहिड़ी जाइ ते वञी रहिया आहियूं, छा थी रहियो आहे ॾींहों ॾींहुं असां सां गॾु। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां सां इहा ज़रूरु शेयर करणु चाहींदसि। अॼु 9 बजे गानो रिलीज़ थियण वारो आहे KTN कशिश ते। आबिद महर हुन जा डायरेक्टर आहिनि, बाख़लाशारी सिंगर आहे हुनजी, ऐं मॉडल्स में आहिनि तानिया ख़ान ऐं ग़ुलाम सरवर। त बिल्कुलु KTN कशिश ते इहो गानो अॼु राति 9 बजे रिलीज़ थींदो, त ज़रूरु गानो ॾिसजो, एंजॉय कजो। ऐं यूट्यूब ते बि इहो गानो आहे, उन ते बि ॾिसजो ऐं यूट्यूब चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां सां हाज़िर आहियूं। शोभी भाई बि हिते आहिनि, असांजा गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि। गेस्ट जो इंट्रोडक्शन मां तव्हांखे थोड़ी देर में करायां थी। शोभी भाई के सलाम करना चाहेंगे फर्स्ट। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं शोभी भाई? ठीक हैं? बिल्कुल ठीक, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तबीयत कैसी आपकी? तबीयत ज़बरदस्त, मज़े में है, ठीक ठाक हैं। लेकिन जब आप चलते हुए आ रहे तो थोड़ा यूं चलते हुए आ रहे थे। मैं असल में डिंग डोंग नकल कर रहा था, है ना, लग रहा था मुझे डिंग डोंग खाकर भी आए। तो मतलब ठीक है, क्योंकि आज सुबह से मैंने वो पोएम पढ़ी थी ना, हमटी डमटी सैट ऑन अ वॉल, तो इस वजह से मुझे थोड़ा सा आप खुद को हमटी डमटी समझ रहे थे फिर। चले, बहुत अच्छी बात है, खुश रहें, आबाद रहें। और बस जब आपकी थोड़ी तबीयत नासाज होती है तो मुझे फील हो जाता है कि आज मेरा भाई ठीक नहीं है। अब ये अच्छा, मैं आया तो मैं बड़ा शॉक्ड हुआ किरण, क्योंकि मैं दूर से देखा, मैंने कहा भाई स्टूडियो में कौन है। अरे नहीं, आज सुबह से ही वो प्यारी अपनी जगह, वो आपकी हुस्ने नज़र है माशाल्लाह से, मेरा भाई इतना खुद इतना प्यारा है। लेकिन बात ये कि सुबह सुबह जितनी भी आज मैंने न्यूज़ देखी है, सीरियसली मेरा दिल कर रहा था या तो मैं अपना टीवी तोड़ दूँ, सही बात है, यहाँ तो मैं बाहर जाके कुछ एक न्यूज़ मेरे पास से भी ऐसी गुजरी है कि आदमी कहता है जैसे खून खौल जाना। मतलब हम लोग कहाँ जा रहे हैं, किस तरफ जा रहे हैं? क्या लड़की को जीने का हक नहीं है? क्या लड़की क्या है टिश्यू पेपर है, क्या है? जो अपनी माओ बहनों की इज्जत नहीं करते ना किरण, वो बाहर निकल के किसी की माँ बहन की भी इज्जत नहीं करते। ये वो लोग हैं जो एबनॉर्मल हैं, हमने पहले भी कहा था आपसे, साइकोपैथी हैं लोग, साइको हैं बेसिकली। इनको अच्छी वाली ट्रीटमेंट की ज़रूरत है, अच्छे वाले शॉक्स की इनको ज़रूरत है। उसके बाद भी अगर ये लोग ठीक नहीं होते तो फिर इनको ऐसी जगह भेज दिया जाए, फिर इनको सही वाली चीज़ों का पता चलेगा। क्योंकि अगर इंसान ये सोचे कि मेरी घर में मेरी बहन है, मेरी माँ है, मेरी बेटी है, तो फिर वो कभी इस किस्म की वाहियात हैवानी हरकतें ना करे। बहुत अफसोस हुआ, एक तो हमारा नौकोट वाला वाकया, उसके बाद फिर वो रोज़ कुछ ना कुछ हो रहा होता है, रोज़ कुछ ना कुछ सुन रहे होते हैं। अब तो मैं इतनी मतलब थक चुकी हूँ ये चीज़ें देख कर, सुन कर। हम लोग एडवांस चीज़ों के लिए आगे बढ़ रहे हैं, हम लोग एडवांस चीज़ों के लिए, लेकिन हम लोग फिर भी पीछे जा रहे हैं। ये शयूं अलाए कॾहिं ख़तमु थींदियूं, अलाए कहिड़े पासे सां वञी रहिया आहियूं, मूंखे का ॻाल्हि नथी सम्झ में अचे। अॼु बि असां वटि जेका हिते न्याणी मौजूदु आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी पंहिंजी न्याणियुनि वांगुरु आहे, मूंखां इलाही नंढी आहे, पर अॼु मां इहो फ़ख़्र सां चई सघां थी त जेकॾहिं हिन दुनिया में
क़दम रखियो आहे, अखि खोली आहे, त हुन पंहिंजो नालो रोशन कयो आहे, हुन पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे, हुन हिन सिंध जो नालो रोशन कयो आहे, पंहिंजे माउ पीउ पंहिंजे भाउ जो नालो रोशन कयो आहे। अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾिए, अलाह साईं हुनखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। मुंहिंजी दुआऊं आहिनि हुनजे लाइ। पाकिस्तान जी नालेवर आर्टिस्ट आहे, टेक्सटाइल डिज़ाइनर आहे, एडवोकेट सूमल जेको आहे सुलंगी असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। माशाल्लाह सां वॾो नालो आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे त हुननि जा केतिरा जेको आहे पोर्ट्रेट्स आहिनि, या जेको हू एम्ब्रॉयडरी कंदियूं आहिनि हथ सां, केतिरी त महिनत लॻी थी। छा इहा इंसान न आहे? इहा बि त इंसान आहे न। हिन बि त हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो न, त मूंखे जॾहिं पंहिंजे माउ पीउ एतिरी महिनत कई आहे, एतिरी सुठी एजुकेशन ॾिनी आहे, त मां पंहिंजी महिनत कयां ऐं उनखे इहो बराबरि जो हक़ु ॾिनो वियो आहे त तूं मर्द सां गॾु बीही करे हिन मुआशिरे में साहु खणी सघीं थी, कमु करे सघीं थी। छो त उनजे पोयां उनजे माउ जो, उनजे पीउ जो, उनजे भाउ जो हथु आहे, उन्हनि खे सपोर्ट आहे। त तव्हां बि पंहिंजे नियाणियुनि खे सपोर्ट कयो। ख़ुदा खे मञियो, मां हमेशह तव्हांखे हिकिड़ी शइ चवंदी आहियां, नियाणी खे सपोर्ट कयो, उन ते कॉन्फिडेंस रखो, उनखे पढ़ायो। जेकॾहिं उहो ॿाहिरि निकिरे थी त तव्हां उनजो पाछो थी वञो, बिल्कुलु उनजो अहिड़े तरीक़े सां पाछो थी वञो ऐं उनखे एतिरी हद ताईं उनखे ट्रेन कयो त उनजे भरिसां जेकॾहिं कोई बि अचे थो त हुनखे सिर्फ़ु उहो हिकिड़ी अखि ॾेखारे त हुन खां 100 मीटर परे भॼण जी करे। ईअं न त उहो डिॼी करे घरु वापसि अचे, पंहिंजे पीउ खे चवे, पंहिंजे भाउ खे चवे त बाबा हुन मूंखे जेको आहे तंग कयो, त पंहिंजे हुनजे भाउ जे पीउ जे मुंहं में छा रहिजी वेंदो त मुंहिंजी त धीउ सफ़ा डिॼणी निकिती। हुनखे एतिरी हद ताईं ट्रेन कयो जो हू पाण पंहिंजे हथ सां मुक़ाबिलो करे सघे, अॻिते वधण जी हुनखे तौफ़ीक़ ॾियो, महिरबानी कयो। अॼु मां ॾाढी डिसहार्टेड आहियां, मुंहिंजे वात मां ॾाढा गंदा गंदा वर्ड्स निकिरी रहिया हूंदा, पर आई एम रियली 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 सॉरी। मां माफ़ी थी घुरां तव्हां सभिनीनि खां। मां अॼु ॾाढी डिसहार्टेड आहियां। मां एतिरे हद ताईं डिसहार्टेड आहियां जो नियाणियुनि खे ॿाहिरि निकिरण जो बराबरि हक़ु आहे। उहे इंसान आहे भाई, उनखे इंसाननि वांगुरु ट्रीट कयो, उनखे जानवर न सम्झो, उनखे टिशू पेपर न सम्झो त उनखे यूज़ कयो ऐं उनखे डस्टबिन में फिटी करे छॾियो। मां ॾाढी माज़रत थी चाहियां पई अॼु तव्हां सभिनीनि खां, मूंखे माफ़ु कजो, पर इहा हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे असांजे मुआशिरे जी। त मां तव्हांखे ॿुधायां थी, सूमल जेका असां सां हिते मौजूदु आहे, उनखे माशाल्लाह सां जेके अवॉर्ड्स मिलिया आहिनि उनजे बारे में मां तव्हां सां डिस्कस कंदसि। इनक्रेडिबल वुमन अवॉर्ड, बेस्ट टेक्सटाइल आर्टिस्ट कल्याण अवॉर्ड, बेस्ट टेक्सटाइल आर्टिस्ट ऑफ सिंध अवॉर्ड, बेस्ट आर्टिस्ट कलाकार अवॉर्ड मोहतरमा फातिमा जिन्ना एंड शहीद बेनज़ीर भुट्टो अवॉर्ड, वर्ल्ड डिज़ास्टर मैनेजमेंट अवॉर्ड। माशाल्लाह सां एतिरियूं अचीवमेंट्स आहिनि हिन नियाणी जूं जो इहे बि मुंहिंजे ख़्याल में मूंखे घटि था लॻनि पिया। अञा बि माशाल्लाह हिननि जी जेको आहे रस्तो लंबो आहे, अञा बि हिननि खे वॾा वॾा अवॉर्ड्स इंशाल्लाह मिलंदा, अञा बि हिननि खे जेको आहे वॾी वॾी अचीवमेंट्स हासिलु करणियूं आहिनि, अञा बि हिननि खे जेको आहे नालो रोशन करिणो आहे। इन्हनि सां गॾु हिननि जा भाउ हिते मौजूदु आहिनि, तव्हां हुननि जी न्यूज़ ॾिसंदा हूंदा, असांजे KTN न्यूज़कास्टर आहिनि मुबशर सोलंगी। इन्हनि खे बि जेको आहे कल्याण बेस्ट न्यूज़कास्टर अवॉर्ड मिलियो आहे, सो उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाकु आहियो? मां त ठीकु आहियां, पर तव्हांजो जेको इमोशनल इंट्रो हुयो न उहो ॿुधी न पोइ वधीक थोरो जोश अची वियो। बिल्कुलु अचण बि खपे ऐं रियली सॉरी तव्हां ॿई ते वेठा आहियो। मां थोरी जेको आहे जज़्बाती मां हुअं ई आहियां, स्पेशली मां छोकिरियुनि जे मामले में तमामु घणी जज़्बाती आहियां ऐं थी वेंदी आहियां, छो त मूंखे पंहिंजे घरां बि जेका इहा सिख जेका मिली आहे उहो इहा ई पंहिंजे मुंहिंजो बाबा जी डेथ थी वई आहे हाणे 2 साल पहिरियां, पर मुंहिंजो बाबा मुंहिंजो सपोर्ट हूंदो हुयो ऐं मुंहिंजे बाबा मूंखे हिकिड़ी शइ सेखारी, किरण तूं ॿाहिरि वञे थी त रोई मुंहिंजे साम्हूं न ईंदी आहे। हा बिल्कुलु, इहो रोल माउ पीउ जो हूंदो आहे त हू एतिरी स्ट्रेंथ ॾियनि पंहिंजी नियाणी खे जो हू जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त हिकिड़ो कॉन्फिडेंस सां निकिरे। बाक़ी इहो रोल सिर्फ़ु माउ पीउ अदा करे सघनि था, भाउ भेण अदा करे सघनि था। बाक़ी तव्हांखे ओवरऑल जेके इवन तव्हांखे मिट माइट बि तंग करण खां न मुड़ंदा। मिटनि माइटनि खे त परे करे छॾियो न, अॼुकल्ह मिट माइट बि आहिनि बि कोन, इन करे ख़ानदान वारनि खे त छॾे ई ॾियो। तव्हांजो जेको मेन जेको सपोर्ट हूंदी आहे न, तव्हांजो माउ पीउ ऐं तव्हांजो भाउ, दैट्स इट। इन खां अलावा तव्हांजो पंहिंजो सॻो कोई कोन्हे। हस्बैंड बि जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे सुठो ॾिए थो, जेको तव्हांजो हमसफ़र जेको थिए थो उहो बि जेकॾहिं अलाह साईं सुठो ॾिए थो, उन में बि अगरि तमीज़ ऐं एतिराम आहे त गनीमत आहे। अगरि उनजी परवरिश सुठी थियल हूंदी नियाणीअ वांगुरु त उहो बि तव्हांजो क़दुरु ईअं ई आहे, छो त अगरि उहो पंहिंजी बि भेनरूं हूंदसि
बिल्कुलु त उहो सम्झंदो, ॿी न्याणी जो ॾुख बि सम्झंदो। सही ॻाल्हि। बहरहाल इन्हनि ॻाल्हियुनि खे बि कंटिन्यू कंदासीं। माशाल्लाह, तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि, एतिरी अचीवमेंट्स आहिनि सुमल तव्हांजूं। सभ खां पहिरियां ॾाढी महिरबानी तव्हां सभिनी जी, KTN सथ जी, तव्हांजी, अदा आबिद जी, अदा MD शर्मा जी, जिन मूंखे हिते घुरायो, इन लाइक़ु सम्झो मां पंहिंजो कमु हिते खणी आई आहियां। तव्हां मुंहिंजो इंट्रो करायो एज़ अ टेक्सटाइल आर्टिस्ट या डिज़ाइनर, त काफ़ी माण्हू सिर्फ़ु मूंखे सम्झंदा हूंदा त मां सुई धागे वारी छोकिरी आहियां, त मां वरी खां पंहिंजो इंट्रो कराइणु बहितर सम्झंदमि, ताकी जेके मूंखे नथा सुञाणनि त वरी ॿीहर सुञाणे वठनि। मुंहिंजी जेका स्कूलिंग आहे उहा जामशोरो में थी, ऐं उन खां पोइ मुंहिंजी इंटरमीडिएट जेका आहे उहा नेज़र कॉलेज हैदराबाद मां थी। आफ्टर दैट आई डिड माई बैचलर्स इन डिज़ाइनिंग डिपार्टमेंट, टेक्सटाइल डिज़ाइनिंग डिपार्टमेंट आहे सिंध यूनिवर्सिटी। Afterwards, I did my master's in design marketing merchandising अरे वाह, from Iqra University Karachi. Great. Now I'm doing my LLB. माशाल्लाह। ऐं उन सां गॾु गॾु मां एज़ अ प्रोडक्ट डेवलपमेंट एक्सपर्ट रही आहियां। UN सां मुंहिंजो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो, जिथे UN में कुझु मायूं हुयूं अफ़गान जूं, उन्हनि खे हैंड एम्ब्रॉयडरी में स्किल्स ॾियणा हुया, उन्हनि खे ट्रेन करिणो हुयो बेसिकली। उते मां कमु कयो। अलॉन्ग विद दैट आई एम वर्किंग एज़ अ फ्रीलांसर। मां फ्रीलांसर बि कमु कयां पई ऐं पंहिंजे इंटरनेशनल क्लाइंट्स खे डील कयां पई। ऐं रिसेंटली इन 2021 आई डिड माई जॉब इन फतेह टेक्सटाइल मिल। उते मां एजुकेशन डिपार्टमेंट में एज़ अ टेक्सटाइल टीचर सर्व कयो। ऐं करंटली मां ही पोर्ट्रेट्स ठाहियां पई अॼुकल्ह। उते पंहिंजो जेके ऑर्डर्स वग़ैरह मिलनि पिया उन्हनि ते मुंहिंजो कमु हले पियो। सही। अरे माशाल्लाह, ही त कमु तव्हांजो एतिरो बहितरीनु आहे। जॾहिं कल्ह तव्हांजो प्रोफाइल मूंखे शेयर कयो पियो, मां ॾिसां पई, मां तव्हांजो कमु ॾिठो ऐं मूंखे ॾाढो पसंदि आयो। थैंक यू सो मच। ऐं ही ॾाढो ॾुखियो बि आहे। हा बिल्कुलु ॾुखियो आहे, पर इहो आहे त मां छो त हिन में हाणे मूंखे काफ़ी टाइम बि थी वियो आहे। ऐं मुंहिंजो जेको तालुक़ु आहे, मां तव्हांखे ॿुधायो, असां सिंधी प्योर घराणे सां, त ही शयूं असांखे नंढपण खां सेखारियूं वेंदियूं आहिनि। पर जॾहिं वरी मां ग्रेजुएशन कई पंहिंजी टेक्सटाइल डिज़ाइनिंग में, त मूंखे थोरा ख़्यालात चेंज थिया। त शुरू में जेके अदियूं भेणूं असांजूं कमु कंदियूं हुयूं, पखी ठाहींदियूं हुयूं या गुल फुल ठाहींदियूं हुयूं, त उन्हनि खे कम खे थोरो चेंज कीअं कजे, थोरी नवाण कीअं आणिजे, थोरो मॉडर्नाइज़ कीअं कजे। त पोइ मां पंहिंजे कम में नवाण आणण जी कोशिशि अञा जारी आहे ऐं अञा सिखां पई। इंशाल्लाह इंशाल्लाह, ऑल द बेस्ट। त कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो भाउ? सही। जी भाउ, ॿियो छा चवणु चाहींदव? थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हां ॿुधायो, कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो, तबियत मुंहिंजा ठीकु आहिनि, ख़ैरियत सां आहियो? सभ खां पहिरियां जीअं भेण शुक्रिया अदा कयो KTN सथ जो। KTN हिकिड़ो अहिड़ो गुलदस्तो आहे जंहिं पंहिंजे अंदर में काफ़ी गुल समाया आहिनि। सही। मां बि फ़ख़ुर सां चवंदुसि, इन गुलदस्ते में अहिड़ो हिकिड़ो गुल सजायो आहे, तॾहिं मुंहिंजी सुञाणप थी आहे। वालदेन मूंखे बिल्कुलु जनमु ॾिनो, सुठी परवरिश कई, उन्हनि मूंखे तालीम ॾियारी, पर जेका शोहरत ॾिनी आहे मूंखे KTN ॾिनी आहे। KTN जे समूरे सथ जो मां जेतिरो शुक्रियो अदा कयां तमामु घटि आहे। इवन तनवीर साहब, अतर साहब वारा डायरेक्टर न्यूज़ साहब ॾाढी सपोर्ट कई हर ॻाल्हि में। छो त शुरू में जॾहिं माण्हू ईंदो आहे त काफ़ी शयूं सम्झणियूं पवंदियूं आहिनि, ऐं उहे सम्झाइण वारा, गुर सिखाइण वारा उस्ताद हुजनि ओड़ा, त उहे गुर, उहे शयूं उस्तादनि मूंखे हिते सेखारियूं। ऐं न सिर्फ़ु मूंखे, पर मां सम्झां थो त समूरी सिंध में जेको टैलेंट आहे उनखे, भले हर कंहिं वटि टैलेंट हूंदो आहे, पर उनखे उजागर करण लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म घुरिजंदो आहे। त KTN हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म असांखे मुहैया कयो, जो जेतिरा थोरा अदा कजनि तमामु घटि। माशाअल्लाह। मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि भाउ, त तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे KTN में? KTN में मूंखे 2.5 साल खनि थिया आहिनि एज़ अ न्यूज़ कास्टर। इन खां पहिरियां मां मुख़्तलिफ़ चैनल्स में स्क्रिप्ट एडिटर बि रहियो आहियां, स्क्रिप्ट राइटर रहियो आहियां, एडिटर रहियो आहियां, नॉन लीनियल एडिटर। तक़रीबन 8-10 साल मां मीडिया फील्ड खे ॾिना आहिनि, त मुख़्तलिफ़ एक्सपीरियंस रहिया आहिनि। चैनल्स या फील्ड वर्क बि कयो आहे थोरो घणो, पर KTN में जेतिरो मज़ो आयो ॿियनि न आयो। सही।
त यानी तव्हां सिर्फ़ु सिंधी चैनल सां गॾु ई रहिया आहियो, कॾहिं उर्दू साइड तव्हांजो वञणु थियो? बिल्कुलु न, उर्दू साइड कॾहिं न वियो आहियां, पर जॾहिं खां KTN में आयो आहियां यकीन कंदो त हिते अहिड़ी पंहिंजाइप, अहिड़ो प्यार ऐं अहिड़ो हिकिड़ो ख़ुलूस भाकुरनि में भरिजी वियो आहे जो किथे ॿाहिरि वञण ते दिलि नथी चए। दिलि न चवंदी आहे। KTN जो चवंदा आहिनि त पाणी ॾाढो सुठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। इहो असां जॾहिं पीअंदा आहियूं त असांजे रत में शामिलु अहिड़ी तरह सां थी वेंदो आहे जो वञण ते दिलि न चवंदी आहे। ऐं मां बि जॾहिं 8 सालनि खां पोइ वापसि जॾहिं कम बैक कयो त मूंखे बि उहो ई वॉर्म वेलकम मिलियो, उहो ई प्यारु मिलियो, उहा ई रिस्पेक्ट मिली। ऐं इहा हिकिड़ी अजीब, हिते हिन फिज़ा में बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। बिल्कुलु इहो असां सभिनीनि जो इहो हिकिड़ो जेको माहौल आहे, हिकिड़ो जेको रिश्तो ठहियलु आहे, फैमिली वांगुरु आहे। बिल्कुलु। त तव्हां स्क्रिप्ट एडिटर जेके रहिया आहियो, राइटर मतिलबु तव्हां स्क्रिप्ट जेको लिखंदा रहिया आहियो, त छा उहे तव्हां न्यूज़ रिलेटेड हूंदा या एंटरटेनमेंट हूंदा हुआ? न्यूज़ रिलेटेड हूंदा हुआ। उन खां पोइ मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मां आर्टिकल वग़ैरह बि लिखंदो आहियां। सिंध जी सभ खां पहिरीं जेका अख़बार हुई, अल वहीद अख़बार, जेका पाकिस्तान आज़ादी तहरीक में उनजी वॾी हिकिड़ी किरदारु उनजो रहियो। उनजो जेको एडिटर हुयो, मुंहिंजे ख़ानदान जो वॾो असांजो फ़र्द मौलवी अब्दुल गफ़ूर सिताई, नेशनल हीरोज़ में उनजो नालो ईंदो आहे, उहे उनजा एडिटर हुया। उन खां पोइ उहा क्राइसिस जे करे अल वहीद अख़बार बंदि थी वई। उन खां पोइ हिननि सिंधी मुस्लिम सोसाइटी कराची मां उन दौर में अख़बार कढी नवाए सिंध, उनजा एडिटर रहिया। उन्हनि जी शख़्सियत खां मुतासिर थी घर में बाबा साईं वारा ॻाल्हियूं कंदा हुया, मौलवी अब्दुल गफ़ूर सिताई, मां त पैदा बि न थियो हूंदुसि तॾहिं हुनजी डेथ थी वई, पर हुन जी शख़्सियत, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे हिकिड़ो शौक़ु थियो। हालांकि अहिड़ो को ख़्यालु न हुयो त मां कॾहिं स्क्रीन ते ईंदुसि। अलबत्ता ईअं कॾहिं अम्मी सां हिकिड़े दफ़े को वाक़ियो थियो कराची में, ॾाढा वाक़िया थींदा हुआ कराची में, त विगोड़ थींदा हुआ। अहिड़ो मामिलो थियो त निजी TV ते हिकिड़ी रिपोर्ट हले पई, त उहो ॾिसंदे ॾिसंदे मां उन न्यूज़कास्टर जी नक़ल करणु शुरू थी। जीअं ॿार कंदा आहिनि, त अम्मी चयो त भला पोइ TV में गिड़ी वञ, तूं वञी जेको आहे न्यूज़ पढ़। नंढपण खां त ईअं नक़ल कंदो हुउसि मां उन्हनि जी। त अम्मी चयो भला TV में गिड़ी वञ, या ख़बरूं ॿुधण ॾे असांखे, या त तूं TV में गिड़ी वञी ख़बरूं पढ़। त मूं चयो अम्मी जे अगरि ईअं थी वञे, मां TV में गिड़ी वञा त छा थींदो? चयो भला अलाह कंदो। ऐं पोइ मां जॾहिं हिते आयुसि त हाणे 2 ॾींहं पहिरियां बाबा सां इहा डिस्कस कयमि। बाबा साईं वेठा आहिनि हिते, त मां बाबा सां डिस्कस कई, बाबा हीअ ॾिसो अम्मी जी ॻाल्हि कयल कीअं माना सच साबित थी वई, हालांकि कॾहिं सोचियो न हुयो। पोइ उन खां पोइ जीअं सांभर जीअं चइजे, सांभर में आयासीं, सभु शयूं सम्झणु शुरू कयूं, न्यूज़ पढ़णु शुरू कई, अख़बारूं पढ़णु शुरू कयूं, न्यूज़ ॿुधणु शुरू कयूं। मौलवी अब्दुल गफ़ूर सिताई साहिब जी शख़्सियत खां ॾाढो मुतासिर थियुसि, उन्हनि जे कमनि मां। उहे न सिर्फ़ु जर्नलिस्ट हुया, पर ख़ुदा तरस माण्हू हुया। सिंध मां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां नौजवान छोकिरा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां वठी अची कराची जहिड़े शहर में आबाद कया, पंहिंजे हड़ा वड़ा ॾेई करे, पंहिंजे जेब मां ख़र्चो ॾेई करे उन्हनि खे हिते स्टेबल कयो, उन्हनि खे नौकरियूं ॾियारियूं। मुख़्तलिफ़ सहाफ़ती इदारनि में उन्हनि खे यानी कि नौकरियूं ॾियारे करे उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो। काफ़ी अहिड़ा घराड़नि जा ॿार हुया जिन वटि तालीम पिराइण जे लाइ पैसा कोन हुया, पंहिंजे घरनि मां खीसे मां पैसा ॾेई करे उन्हनि ॿारनि खे तालीम ॾियारी। माशाअल्लाह उन्हनि जो हींअर जेको फ़र्ज़ंद आहे, सरदार अशरफ ख़ान सोलंगी, डिस्ट्रिक्ट दादू जो चेयरमैन बि आहे, त साबिक़ा चेयरमैन। हाणे त चेयरमैनशिप ख़तमु थी वई। त मक़सदु आहे त हुननि पंहिंजे पाड़े वारनि सां, पंहिंजे पीरनि सां, पंहिंजी क़ौम सां मुख़लिसी कई, त हुननि जा ॿार बि कंहिं जॻह ते पहुता आहिनि। ऐं अलाह कंदो त असांखे बि एतिरी तौफ़ीक़ अलाह साईं अता कंदो त असां बि ईअं कंदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। सुमल, मां तव्हांखां पुछणु चाहींदसि त तव्हां माशाअल्लाह एतिरियूं ज़बरदस्त शयूं ठाहियो था, त इन में केतिरो टाइम तव्हांखे लॻंदो आहे? इहो डिपेंड कंदो आहे त तस्वीर जी साइज़ केतिरी वॾी आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़ी हिकिड़ी तस्वीर जेका आहे उहा महीनो, 1.5 महीनो, 2 महीना बि लॻी वेंदा आहिनि कंटिन्यूअसली, छो त हीउ कमु आम बर्थ न आहे, ज़ाहिर आहे। ऐं कंहिं माण्हूअ जो फेस ठाहिणु सुई धागे सां, इहा बि थोरो ट्रिकी कमु आहे, थोरो मुश्किल कमु आहे। ऐं मां कोशिशि कंदी आहियां त मां कंहिं माण्हू जी अगरि तस्वीर ठाहियां थी त जेको ॾिसण वारो आहे उहो तस्वीर खे ॾिसी करे पाण सम्झी वञे, न की वरी मूंखे हुनखे डिफाइन करिणो पए त हीअ मां फलाणे माण्हू जी तस्वीर ठाही आहे। सही। त इहे जेके बारीक बिनियूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखंदे पोइ ॾाढो तस्वीर में टाइम लॻी थो वञे। 2 महीना कंटिन्यूअसली मां हिकिड़ी तस्वीर ते वेही कमु कंदी आहियां। सही। त हिननि जे फेस ते जेको कमु थियल आहे उहो त एम्ब्रॉयडरी न आहे मुंहिंजे? न, ही एम्ब्रॉयडरी आहे, बिल्कुलु एम्ब्रॉयडरी आहे। अगरि मां हीअ तव्हांखे खणी करे ॾेखारियां, तव्हांखे टच करे सघो था। ऐं मोस्टली मां पंहिंजे फ्रेम्स खे उहो गिलास वग़ैरह न लॻाईंदी आहियां, छो त माण्हू इहो ई सवालु कंदा आहिनि त ही एम्ब्रॉयडरी न आहे, ही शायदि फैब्रिक पेंटिंग थियल आहे।
त पोइ हू जेॾी महिल हुनखे टच कंदा आहिनि तॾहिं वञी उन्हनि खे थोरो तसली थींदी आहे, दिलासो मिलंदो आहे अच्छा त हा माशाल्लाह एम्ब्रॉयडरी माशाल्लाह फिनिशिंग एतिरी आहे जो वाकई नथो लॻे त एम्ब्रॉयडरी आहे ऐं पेंटिंग थी लॻे, पेंट थो लॻे त छो त हुन में कलर कॉम्बिनेशन अहिड़ा मिक्स थियल आहिनि ऐं डिफरेंट ट्रेड्स सां मां कमु कंदी आहियां। ऐं स्टार्टिंग मुंहिंजी ईअं थी वई हुई त मां जॾहिं ग्रेजुएशन मुंहिंजी थी बेसिकली जेको इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन यूनिवर्सिटी मां बैचलर्स कई त उते असांखे 4 साल जी असांजी डिग्री आहे BS ऑनर्स। फर्स्ट ईयर जेको हूंदो आहे उहो असांखे सिर्फ़ु फाउंडेशन पढ़ाईंदा आहिनि, सेखारींदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि त अगरि कंहिं ॿार जो माइंड डाइवर्ट थी थो वञे, उहो फाइन आर्ट में वञणु चाहे थो बजाए जे टेक्सटाइल में, त हू उन तरफ़ बि वञी सघे थो। सही। पोइ जेका फाउंडेशन हूंदी आहे असांजी उन में सॼो साल सिर्फ़ु असांखे इहो ॿुधाईंदा आहिनि त कम्युनिकेशन डिज़ाइनिंग छा हूंदी आहे ऐं फाइन आर्ट में कहिड़ो कमु थींदो आहे या पोइ टेक्सटाइल डिज़ाइनिंग में कहिड़ो कमु अचे थो। पोइ ॿार उन हिसाब सां अगरि त हू पहिरियां ई इंटर खां पोइ थोरी तयारी करे ऐं सिर्फ़ु पंहिंजे ज़हन में इहो विहारे अचे थो त मां फाइन आर्ट में वेंदुमि, स्केचिंग कंदुमि, पेंटिंग कंदुमि, उते वञण खां पोइ थोरो माइंड वरी डाइवर्ट थी वेंदो आहे छो जो फील्ड तमामु वॾी आहे। हा बिल्कुलु, ऐं उते डिफरेंट डिपार्टमेंट्स आहिनि, तमामु वॾी फील्ड आहे तमामु वॾी फील्ड टेक्सटाइल जी। इवन त हाणे टेक्सटाइल में बि काफ़ी वर्सिटैलिटी थी वई आहे, मतिलबु इलाही काफ़ी वास्ट फील्ड थी वई आहे इहा बि। हर को अगरि बैचलर्स खां पोइ कोई फ्रीलांस कमु करे थो, कोई एज़ अ टेक्सटाइल डिज़ाइनर के इंडस्ट्री में कमु करे थो, त कोई घर में ई कोई पंहिंजो बुटीक वग़ैरह ओपन करे सघनि था, मतिलबु इलाही वास्ट फील्ड थी वई आहे। हिते कॉल वठंदासीं, ॻाल्हि खे पोइ कंटिन्यू था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए? जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। भाउ तव्हांजी आवाज़ ब्रेक थी थिए। तव्हां ठीकु आहियो? जी जी भाउ बिल्कुलु ठीकु ठाक, छा चवणु चाहींदव? जी जी लेडीज के नथां खपे, पर्दे नथां खपे, लेडीज के पर्दे में घुमणु खपे करायो। जी जी ऐं असां प्रोग्राम ॿुधूं था, VIP हले दोस्त ॿुधाए था मुंहिंजे सलाम ॾींदासीं। ठीकु आहे भाउ, वालेकुम सलाम, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, केतिरा थ्रेड्स यूज़ थींदा आहिनि हिन में? ऑलमोस्ट हिन में जेके थिया आहिनि थ्रेड्स सां मतिलबु ही डिफरेंट हूंदा आहिनि, मतिलबु कॾहिं मां उन जो जेको धागो हूंदो आहे कॉटन रील हूंदो आहे, कॾहिं उन सां कमु कंदी आहियां, कॾहिं वरी सिल्क थ्रेड जेके रेशम जा थ्रेड्स अचनि था उन ते कमु कंदी आहियां। ऐं अलॻि अलॻि जेके फैब्रिक्स आहिनि उहे बि अलॻि अलॻि यूज़ कंदी आहियां। छो त शुरू में मां जीअं तव्हांखे ॿुधायो त असांजूं अदियूं वॾड़ियूं जेके कमु कंदियूं हुयूं उहो सिर्फ़ु हिकिड़ो प्लेन कपिड़ो खणी ऐं उन ते पंहिंजी किर्त ठाहींदियूं हुयूं, पर असांखे सिल्क वारो धागो आहे मुंहिंजे ख़्याल सां, जेको शाइनिंग करे थो। हा, इहो जेको शाइनिंग करे थो इहो सिल्क वारो धागो, सिल्क वारो धागो आहे। ऐं हिन में जेके धागा यूज़ थियल आहिनि ही कॉटन थ्रेड बि आहे ऐं सिल्क वारो धागो बि आहे। ठीकु आहे। हाणे कमु करे करे थोरो इन एक्सपीरियंस थी वियो आहे त किथे सिल्क जो धागो कमु अची सघे थो, किथे कॉटन वारो धागो यूज़ थी सघे थो। एग्ज़िबिशन्स वग़ैरह कंदा आहियो? हा बिल्कुलु, सिंस 2016 मां कंटिन्यूअसली लोक विरसा सां एसोसिएटेड आहियां, मतिलबु कल्चर डिपार्टमेंट वारा मूंखे काफ़ी सपोर्ट कनि था। तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां मां उन्हनि जी ॾाढी शुक्रगुज़ार रहंदमि। साईं सरदार शाह वारनि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे, साईं हबीबुल्ला मेमन साहब उहो ॾाढी सपोर्ट कई अथनि, मुंहिंजी ॾाढी सपोर्ट कई अथनि। मां हर साल हुते इस्लामाबाद में पंहिंजो कमु ही डिस्प्ले कंदी आहियां। इवन त अगरि उन्हनि जूं एग्ज़िबिशन्स हिते लॻंदियूं आहिनि कराची में त बि मां पंहिंजो कमु खणी वेंदी आहियां। माशाल्लाह, मतिलबु ही सभु शयूं तव्हां डिस्प्ले करे चुका आहियो पंहिंजे एग्ज़िबिशन्स में? हा बिल्कुलु, मां डिस्प्ले करे चुकी आहियां। कुझु मुंहिंजो नओं कमु आहे, ही रिसेंटली मां ऑर्डर मिलियल हुयो मूंखे त मां साईं जिन जी तस्वीर हाणे कंप्लीट कई आहे। उन खां अलावा ॿियूं पिक्चर्स आहिनि, ही शेख हयास साहब जिन जी तस्वीर ठाही हुई मां मार्च में। ओके, माशाल्लाह। ही जेको फैब्रिक आहे इहो बनारसी जो आहे, सही, ऐं ही रेशम जा थ्रेड्स पूरा यूज़ थियल आहिनि। वेरी नाइस। ऐं ही साईं रसूल बख्श पली जो साहब जी जिन जी तस्वीर ठाही आहे। माशाल्लाह, क्लैरिटी आहे, बाक़ाइदा हिकिड़ी क्लैरिटी आहे, ईअं फील नथो थिए त एम्ब्रॉयडरी आहे। ऐं ही साईं GM सेठ जी तस्वीर ठाही हुई जनवरी में। माशाल्लाह,
ऐं चवंदा आहिनि आर्टिस्टनि जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया हूंदी पंहिंजी आहे दुनिया हूंदी भेण आहे, बि घर में सभिनी खां डिफरेंट आहे हा एक कमरे में एतिरो कुझु ठाहे रखियो अथई ऐं कुझु सम्झ में कंहिंखे न ईंदो आहे जेसिताईं पाण कमरे में न एंटर थिए त हाणे छा करिणो आहे कहिड़ी शइ खे टच करिणो आहे कहिड़ी खे न टच करिणो आहे बिल्कुलु असांखे डपु लॻंदो आहे अदी हिन वारी कैमरा में तव्हां क्लोज करे ॾेखारियो हिकिड़ो दफ़ो ये ॿीहर। जी ज़रीना जी तस्वीर ओके माशाल्लाह। त ही शयूं काफ़ी जेके न मे बी इज़ी हुजे काफ़ी असांजूं भेणूं ॾाढी हुनराइतियूं आहिनि सिंध वारियूं सही त हुननि खे लॻंदो आहे त ही शायदि बर्थ भरी थी त आसान कमु हूंदो पर बर्थ सां माण्हू जी तस्वीर ठाहिण इहो थोरो मुश्किल कमु मुश्किल आहे कमु आहे छो जो असां जॾहिं स्केचिंग कंदा आहियूं कंहिंजी त उन में ई थोरो टाइम लॻंदो हा, आहे ही बिल्कुलु। त वरी बर्थ सां आहे ही त कमु तव्हां practice सुई जो। सां इहो सॼो कमु कयो त तव्हांजे हथनि में न सूरु थींदो मां तव्हांखे इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि अॼु पहिरियां इहो हूंदो हो त क्रेज़ हूंदो हो कमु करण जो छो त मां तव्हांखे ॿुधायो त पहिरियां मां इंस्पायर थी हुयमि बर्ड्स खां उते ॼामशोरे में जॾहिं असां रहंदा हुआसीं ॼामशोरे जूं हवाऊं ऐं पखी पुखण उहे सही। नेचर मूंखे ॾाढो मुतासिर कयो उन्हनि जी ठीकु ऐं उन ई टाइम ते राणी खे हिकिड़ी बीमारी थी हुई जंहिंमें मोर मरनि पिया जी, जी। थर जी सूंह जी। जंहिंखे असां चऊं त मां उतां मुतासिर थी पंहिंजे थीसिस में इहो कमु कयो हुयो सेव दी बर्ड्स जे नाले सां ऐं उन थीसिस में मां एम्ब्रॉयडरी सां पूरियूं पेंटिंग्स ठाहियूं हुयूं ऐं मोर देन 50 में मां उन्हनि खे पेंटिंग्स खे डिफरेंट मतिलबु फॉर्म्स में ॾेखारियो किथे बर्ड्स इंजर्ड ॾेखारिया हुया छो त उन थीसिस जे दौरान असांखे हिते जॾहिं सामान वठिणो पवंदो हुयो कराची में त मां बाबा सां गॾु ईंदी हुयमि त सिर्फ़ु उहा बर्ड राणी खे त मूंखे मुतासिर न कयो पर जॾहिं मां हेॾे बि अचां पई त हिते काफ़ी सारा माण्हू मां अहिड़ा ॾिसंदी हुयमि जेके पखियुनि खे क़ैद करे पोइ चवंदा हुया तव्हां हिननि खे आज़ादु कयो आज़ादु कयो तव्हांखे सवाबु मिलंदो हा त इहे सभु शयूं मूंखे ॾाढो मुतासिर कयूं सही। ऐं पोइ मां उहो मुंहिंजो फस्ट टाइम हुयो जॾहिं मां पंहिंजो पूरो थीसिस टेक्सटाइल आर्ट में कयो हुयो पूरियूं पेंटिंग्स ठाहियूं हुयूं। वाओ ऐं उन खां पोइ स्लोली ग्रेजुअली मां पेंटिंग्स सुई धागे सां तस्वीरूं ठाहिण स्टार्ट कयूं त हाणे तव्हां paintings इकरा जो मां कमु बि हले पंहिंजी जेको आहे एजुकेशन वरिती पियो। जी हा आहे बिल्कुलु मास्टर्स मां उतां कई छो त उते डिज़ाइन मार्केटिंग मर्चेंडाइज़िंग थोरो सो असांखे ब्रॉडर पर्सपेक्टिव में शयूं सम्झण लाइ सिखण जे लाइ मिली वियूं त अगरि तव्हां फ्रीलांसिंग कमु कयो था या मार्केटिंग जी साइड वञो था त उन सां छा बेनिफिट थी सघे थो पंहिंजो कमु किथे डिस्प्ले कजे त कीअं कजे त उहा थोरी प्लस पॉइंट थी वई सही ज़बरदस्त त हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आप कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक आमना तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह की तव्हांजी दुआऊं आहिनि हाणे तबियत ठीकु थी वई आहे शबी भाई कीअं आहिनि माशाल्लाह माशाल्लाह बिल्कुल ठीक ठाक आमना जबरदस्त शुक्र अल्हम्दुलिल्लाह तुम्हारी तबीयत अस्सलाम कैसी वालेकुम, है भाई कैसे हैं वालेकुम अस्सलाम आपकी तबीयत कैसी है आमना ठीक हूँ बस आपकी दुआएं बुखार उतरा या नहीं उतरा भाई नहीं तबियत ठीक हो गई शुक्र है हमने यहाँ से दुआ की अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है अल्हम्दुलिल्लाह। जी आमना शबी में आज मैं नाक सुनाऊंगी सुनाए ओके बिल्कुल ओके सुनाए ॿुधायो ॿुधायो मदीना मरकज़े सुभान महरो मदीना मस्तरे जूदो सफाए मदीना सुभान अल्लाह हुस्न फितरत का है मरकज क्योंकि मदीने में जमाले मुस्तफा है तो फिर मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं मेरे आका का रोजा मदीने में है मेरे आका का रोजा मदीने में है थैंक यू आमना थैंक यू ब्रेक जो टाइम थी वियो आहे थैंक यू आमना पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी व्यूअर्स त वक़्तु हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचूं
ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे शो में ऐं अॼु राति 9 बजे KTN जी कशिश ते गानो ऑन एयर थियण वारो आहे असांजी यादि जंहिंजी मॉडल आहे तानिया ख़ान ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा। मां सवेर ग़ुलाम सरवर चई वई हुयसि छो त मूंखे उन्हनि जे नाले जी कंफर्मेशन न हुई। ग़ुलाम मुस्तफ़ा मॉडल आहे, उनजो डायरेक्टर आहे आबिद महर ऐं उनजो DOP आहे अमीर चांडियो, उनखे एडिट कयो आहे अदील हाशमाणी। सो ज़रूरु इहो गानो ॾिसजो, इंजॉय कजो ऐं फीडबैक ॾिजो। KTN ऐं कशिश ते अॼु राति 9 बजे इहो गानो ऑन एयर थियण वारो आहे। ऐं असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भेण, केरु पियो ॻाल्हाए? लाइबा। जी लाइबा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी भेण, छा चवणु चाहींदव? गानो ॿुधाईंदासीं। अदी रजब जो महीनो आहे, गानो न ॿुधायो, नात ॿुधायो। ठीकु आहे, जी मुझे गाननि जो शौक़ु आहे। गाननि जो शौक़ु आहे तव्हांखे? हलो पोइ गानो जेको आहे रमज़ान खां पोइ ॿुधाइजो। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, मां तव्हांखे पहिरियां बि इहा ॻाल्हि डिस्कस कई हुई त रजब जो महीनो आहे, थोरो ख़्यालु कंदासीं छो जो अॻिते असां रमज़ान जी तयारी था कयूं, वरी शोबान जो महीनो आहे, वरी रमज़ान अचण वारो आहे, त इहे कुझु ॾींहं असां थोरो गाननि खां परे रहूं, शो में गाना न ॻायूं त वधीक सुठो थींदो। छो जो मां शोबी भाई खे बि इहा ॻाल्हि चई हुई त शो जे अंदरि असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मनक़बत ऐं क़सीदा ई ॿुधाईंदासीं। त तव्हां बि जेकॾहिं असांखे कॉल्स कयो था त ट्राए कयो, कोशिशि कयो, स्टार्ट त वठो। स्टार्ट कंदासीं त अॻिते वधंदासीं न। जॾहिं स्टार्ट ई न वठंदासीं त पोइ अॻिते कीअं वधंदासीं? तव्हां बि थोरो प्रैक्टिस कयो, थोरी इबादत कयो ऐं प्रैक्टिस ईअं कंदव त तव्हां अॼु स्टार्ट वठंदव त तव्हां रमज़ान में पंहिंजी प्रैक्टिस खे कामयाबु ॾिसंदव। त थोरी महिनत कयो, सब्र कयो, शुक्र कयो हर वक़्तु। ऐं अॼु खां ई जेको आहे तव्हां इन शइ खे जेको आहे पंहिंजे दिमाग़ में विझी छॾियो त असांखे जेको आहे नातूं ई पढ़णियूं आहिनि, मनक़बत ई पढ़णा आहिनि। भाउ, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां जेके बि न्यूज़ वग़ैरह ॿुधाईंदा हुयो ऐं कॾहिं काई अहिड़ी न्यूज़ पढ़ंदे तव्हां पाण इमोशनल थिया? बिल्कुलु, हिकिड़ो वाक़ियो यादि आहे मूंखे। जॾहिं हे रमज़ान शरीफ़ जो जहाज़ क्रैश थियो हुयो मॉडल कॉलोनी में, तव्हांखे बि यादि हुयो? जी जी। हूंदो शायदि। ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो हुयो। हिकु त उहो छो त कॾहिं बि अहिड़ो हादसो थींदो आहे या छा त ज़ाहिर असां बि इंसान आहियूं पढ़ण वारा, जॾहिं अचानक सां अहिड़ी ख़बर ब्रेक थींदी आहे, हादसाती ख़बरूं जेके हूंदियूं आहिनि। अच्छा, हिन खां पहिरियां हींअर त मुंहिंजो इवनिंग शिफ्ट आहे, हिन खां पहिरियां मुंहिंजी नाइट शिफ्ट हुई, त नाइट में हादसा ॾाढा थींदा अथव। इवन हाणे सर्दियूं तक़रीबन गुज़री चुकियूं आहिनि, सर्दियुनि में धुंध जेका कोहीड़ो जेको थींदो आहे, धुंध जे करे पोइ नेशनल हाईवेज़ ते ॾाढा हादसा थींदा आहिनि। पोइ राति जे टाइम ते कॾहिं ट्रेन पटड़ीअ ते लही वई, अहिड़ा हादसा थींदा आहिनि। राति जे टाइम ते ॾाढा अलाह माफ़ी ॾे हादसा थींदा हुआ। पोइ काफ़ी अहिड़ी शयूं जिथे असां इमोशनल बि थी वेंदा हुआसीं। ऐं हींअर रिसेंटली जेको नवकोट में वाक़ियो आयो आहे, इहो त ॾाढो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। मां चवां थो त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मां इहा ई ॻाल्हि डिस्कस कई स्टार्ट में, जंहिं वक़्तु मां शो स्टार्ट कयो त मां इहो ई वाक़े जे बारे में मां ॻाल्हायो त केरु आहिनि इहे इंसान आहिनि? इंसान नथा चई सघजनि। जेके ॾिसो न, सुलझियल पढ़ियल लिखियल ज़माने जा माण्हू आहिनि, जेके दुनियादारी खे सम्झनि था, जिन जा पंहिंजा बच्चा आहिनि, जिन जूं पंहिंजूं भेनरूं आहिनि, जेके फैमिली सां रिलेटेड माण्हू आहिनि, जिन जे पंहिंजे घरनि में रिश्ता आहिनि, उन्हनि जे रिश्तनि जो क़दुरु आहे, मां सम्झां थो अहिड़ो माण्हू अहिड़ो क़दम नथो खणी सघे। 2 नियाणियूं हुयूं मुंहिंजे ख़्याल सां। बिल्कुलु, 2 नियाणियूं। ॾाढो अफ़सोस थियो ॿुधी करे, ॾिसी करे, ऐं शर्म अचणु खपे असांखे। असां इंसानियत खां निकिरी चुका आहियूं हिन टाइम, ऐं ॾाढी शर्मिंदगी महसूस पई थिए। मतिलबु सम्झ में न पियो अचे त इन बारे में छा चइजे, छा ॻाल्हाइजे। कल्ह मां इन ते लाइव शॉर्ट प्रोग्राम बि कयो हुयो पंहिंजे में न्यूज़ बुलेटिन में, जो असां हिकिड़ो स्पेशल बुलेटिन कंदा आहियूं। उन में 15-20 मिनट जो अलॻि सां हिकिड़ो सेगमेंट कंदा आहियूं, जंहिंमें अहिड़ी स्टोरीज़ जेके हूंदियूं आहिनि, अहिड़ो को अचानक सां हादसो वग़ैरह थिए थो, वाक़ियो थिए थो, को वॾो को या सान्यो थिए थो, त पोइ उन में 15-20 मिनट सां अलॻि हिकिड़ो स्टोरी कंदा आहियूं। पोइ उन में असां लाइव SSP खे बि वरितो हुयोसीं, ऐं उन सां गॾु नियाणियुनि खे जेको उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कईसीं। त
ॾाढो अजीब हिकिड़ो वाक़ियो सवाल करण जे लाइ का शइ न पई बचे त सवाल कहिड़ो छा कयूं? कजे, छा सवाल पुछिजे कहिड़ो कयूं उन्हनि ॼाणनि खां खां? छा पुछिजे? ज़ाहिर आहे ॾिसो न। मतिलबु इंसान खे पाण खे बि शर्म ईंदी ऐं मतिलबु हिकिड़ो अफ़सोस बि थींदो त हिकिड़ो त हिकिड़े अहिड़े शौक़ मां उहे वीचारियूं गुज़रनि बिल्कुलु थियूं, बिल्कुलु वरी उन्हनि खां इन बारे में तसदीक़ कजे त छा कजे, बिल्कुलु। सम्झ में न ईंदो आहे। त जेके तव्हां जिन खे लाइन ते वरितो एसपी साहब जेके आहे उन्हनि जो छा चवणु हुयो? असद साहब हुया के SSP मेपो ख़ासि, उन्हनि चयो त कुझु जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त जल्दी ॿिया जवाबदार गिरफ़्तार कंदासीं। उन में गवर्नर सिंध इमरान इस्माइल साहब जेको आहे उन्हनि बि नोटिस वरितो आहे, वज़ीर आला सिंध साहब मुराद अली शाह साहब बि नोटिस वरितो आहे ऐं PPMPA फरियाल टारपुर साहिबा बि उन्हनि बि सही। नोटिस वरितो आहे। ऐं असांजा कुलीग दोस्त आहिनि, असांजा बिलावल हाउस जा मीडिया कोऑर्डिनेटर आहिनि सुरेंद्र विलासाई साहब, उन्हनि बि इन मामले जो नोटिस वरितो आहे। इंशाअल्लाह उमेदु इहा आहे त जेके ॾोहारी आहिनि जवाबदार जेके आहिनि उहे कैफ़र किरदार ताईं पहुचंदा ऐं पहुचनि खपनि। इंशाअल्लाह बिल्कुलु इन्हनि खे त जेको अहिड़ो निशानो ठाहियो वञे जो सभिनीनि जे लाइ इबरतनाक हुजे। बिल्कुलु। पर असां वटि ॻाल्हि इहा आहे न त असां वटि जेके बि इदारा एक्टिव आहिनि या कुझु कोर्ट्स वग़ैरह आहिनि असां वटि इहे शयूं थियनि कोन थियूं। बिल्कुलु असां सज़ा ऑन द स्पॉट नथा ॾियूं, नथा ॾियूं, असां रवायती उन्हनि खे सुस्ती थी जेलनि अचे। में विझी था छॾियूं, उमिरि कैद जी सज़ा ॾेई था छॾियूं, असां उन्हनि खे इबरत जो निशानो नथा ठाहियूं जो ॿियो दफ़ो हू माण्हू सोचे अहिड़ी हरकत करण जे बिल्कुलु लाइ। बिल्कुलु। इहो सिस्टम अलाए कॾहिं चेंज थींदो इन तरह जो। उमेद करे सघूं था त बहितर लेट्स थींदो। होप फॉर द बेस्ट। छो त तव्हां कुझु शयूं ॾिठियूं हूंदियूं, मुंहिंजे ज़हन में जेका शइ अचे थी त अॼुकल्ह जा आर्टिस्ट जीअं मुंहिंजी सिस्टर वेठी जी, आहे जी। त हिन जे कम में तव्हां कुझु मुख़्तलिफ़ शयूं ॾिठियूं हूंदियूं, उहो इहो त भेण भले मुख़्तलिफ़ पर्सनैलिटीज़ ते कमु कयो आहे पर पॉलिटिशियन जेके आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं तव्हांखे नज़र तमामु घणियूं मां हींअर इहो ई त सवाल जेकॾहिं नेक्स्ट करणु चाहींदमि। अहिड़ा ईमानदार सियासतदान एवारनि ताईं अचनि ऐं अहिड़ा माण्हू जेके सियासतदाननि जो क़दुरु कनि था, उन्हनि जूं एॾियूं तस्वीरूं सुठी ठाहे था वञनि त मुंहिंजे ख़्याल में उहे सियासतदान बि सुठा थी सघनि था। ऐं अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु थियणु खपे, अहिड़नि खे सियासत में बि अॻिते आणियो त थी सघे का नवाण अचे, का तब्दीली अचे। बिल्कुलु बिल्कुलु इंशाअल्लाह। त कॉल बि वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। त भेण तव्हांजे वाक़ई एतिरी वैराइटी आहे तव्हांजे कम जे अंदरि, त तव्हां इहो ई छो सोचो इन्हनि शख़्सियतुनि ते ई तव्हां एम्ब्रॉयडरी करणु छो सोची? छो त इहे जेके शख़्सियतूं आहिनि न असांजे लाइ इहे मशग़ले राह आहिनि बेसिकली। असां घर मां जॾहिं ॿाहिरि निकिरण जो सोचींदा आहियूं त जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हांखे बाबा या अम्मा सेखारींदा आहिनि त हाणे तव्हांखे वापसि नाहे वञिणो ऐं कॉन्फिडेंटली उते पंहिंजे मुक़ाबिलो करिणो आहे। त ही उहे शख़्सियतूं आहिनि, चाहे जीजी ज़रीना बलोच आहे जिन ॾींहंनि में उहो ॻाईंदी हुई त हिननि खे बि उहे ताना त मेहणा ॿुधणा पिया हूंदा। त इहे जेके पर्सनैलिटीज़ आहिनि इहे मूंखे ॾाढो हिननि मुतासिर कयो आहे। ऐं पोइ अगरि ॻाल्हि कजे साईं जन जी त ही पंहिंजे हवाले सां पंहिंजो मट पाण आहिनि या जेके बि अलॻि अलॻि शख़्सियतुनि ते मां कमु कयो आहे, चाहे शेख साहब हुजनि या इमदाद हुसैनी साहब आहिनि, त उन्हनि जी पोट्री मूंखे ॾाढी मुतासिर कंदी आहे। या जेका बि शख़्सियत आहे ज़रूरु कंहिं न कंहिं किथे न किथे अची करे मूंखे मुतासिर कनि थियूं ऐं पोइ मां उन्हनि जो पोर्ट्रेट पंहिंजे नंढड़नि ऐं छा चइजे त माइनर स्किल्स सां उन्हनि जो पोर्ट्रेट ठाहींदी आहियां। सही, ज़बरदस्त। बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमा उन सां बि चङा छाप जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अलहमदुलिल्लाह शुक्र हले पियो। ऐं तव्हांजो अॼु टॉपिक जेको आहे उहो त मुंहिंजी आहे कि टॉपिक आहे माना ॿारहां जो ज़ुल्म। जी जी सही। जी जी भाउ, छा चवणु चाहींदो हुन हवाले सां? हा, हिकिड़ो त पहिरें बि इहा ॻाल्हि जेको हीउ वाक़ियो थियो आहे, जेको माना हीउ वाक़ियो थियो आहे जेको ॿिनी नियाणियुनि सां, हिन जे बारे में त आहे साईं वारा बि माना इहो चवनि था मां उन मां दिलि जो मां माण्हू आहियां त मुंहिंजी बि हुकूमत जे अगरि मुंहिंजो को वक़्तु हुजे त ऐं हिननि जा चौक शहर में 10 ॾींहं लास्ट कनिजे, 10 ॾींहं माना कंजा पिया ॼण माना लायूं न कुता आहे इंसानियत का हुई आहे, इंसानियत खां पिछड़ी वियो आहे। अलाए असां हुकूमत थींदा सही। असां त चाहियूं था न उन्हनि खे इबरत जो निशानो ठाहियो वञे। बिल्कुलु बिल्कुलु। अॼु ॿारहां जी औरत जी ॻाल्हि कया त ॿारहां औरत सां जेको जुर्म आहे उहो हुनजे ॻाल्हाए त ऐं कीअं सां तव्हांखे ॿुधायां त आऊं किथे कंहिं घर में वियुसि उते हिकिड़ी वीचारी औरत 2 बजे राति जो उथी चकी हलाई, मानी पचाई, नाश्तो कई, उन खां गाह करणु वई, वरी उन जो मुड़ुसु वियो हुयो माना ईअं रुलणु, पोइ ॿारनि खे माना ईअं ॿार त पढ़नि कोन था, स्कूल ई कोन्हनि ॿारहां में नारे ताल के यादि कयो तव्हां सां।
त उन खां पोइ वीचारी वरी गाह करण वई माल छेणो सभु कुझु करे थी वरी राति शाम जो मुंहिंजो मुड़ुसु अचे थो त वरी कावड़ियो थो अचे मानी ॾे हुजे जॾहिं तूं अटो ई कोन वठे राशन कोन्हे तोखे मानी ऐं किथां ॾियां वरी ॾंडो हुनखे हणंदो त उहो ईंदी वरी तूं मूंखे रोटी थी ॾेखारियूं एॾो ज़ुल्म आहे बारगाड़ी जे वक़्त सां उहो पुछी नथा सघूं असां वॾो ज़ुल्म अल्लाह साईं हिदायत ॾेवा सभिनीनि खे जंहिं टाइम ज़ैनब नंढड़ी हिकिड़ी मासूम छोकिरी सां जॾहिं ज़्यादती थी हुई ऐं जॾहिं उहो केस थियो हुयो त उन ई टाइम मुंहिंजे ख़्याल सां असांजी गवर्नमेंट खे असांजे मैजिस्ट्रेट्स खे असांजे कोर्ट्स खे उन ई टाइम जेको आहे नोटिस वठिणो हुयो त अॼु शायदि एतिरी वधीक जहालत गंदगी असांजे मुआशरे में न फैलिजे हा ॾाढो ॾाढो भेण ज़ुल्म आहे ठीकु आहे भाउ थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सो मच मुबशिर तव्हां हिते आया तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो मूंखे ख़बर आहे त तव्हांखे वञिणो आहे तव्हांखे बुलेटिन्स पढ़णियूं आहिनि त इनशाला ज़िंदगी रही त तव्हांखे ॿीहर इनवाइट कंदासीं तव्हां सां कचहरी कंदासीं थैंक यू सो मच जी व्यूवर्स त वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी वापसि था अचूं वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं हिन टाइम जेको असांखे जॉइन कयो आहे सूमल जे बाबा जॉइन कयो आहे सनाउल्ला सुलंगी साहब बिज़नेसमैन आहिनि उन्हनि सां कचहरी कंदासीं ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो सम्झो त इहो प्राउड मोमेंट आहे माशाअल्लाह सां उन्हनि जी न्याणी एतिरी वॾी आर्टिस्ट आहे एतिरी सुठी सुठी शयूं ठाहे रही आहे ऐं डिस्प्ले करे रही आहे त उहो हिकिड़ो पीउ जे लाइ हिकिड़ो फ़ख़्र जो मक़ाम हूंदो आहे माशाअल्लाह सां उन्हनि जा पुट बि हिकिड़ो न्यूज़कास्टर आहे केटीएन जो नालो आहे उहो बि फ़ख़्र आहिनि त अहिड़ा जेके माउ पीउ हूंदा आहिनि स्पेशली जेके ॾाढा प्राउड ई हूंदा आहिनि ॾाढो प्राउड फील कंदा आहिनि छो त हिकिड़ो टाइम ईंदो आहे जॾहिं हू पंहिंजे माउ पीउ जा फ़ख़्र हूंदा आहिनि वरी उहो चाहींदा आहिनि त जॾहिं असां पंहिंजे माउ पीउ जा फ़ख़्र आहियूं त असांजी जेका औलाद थिए सालेह औलाद पैदा थिए ऐं असांजी औलाद असांजो नालो रोशन करे जीअं असां पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन कयो आहे त इहा पीढ़ी दर पीढ़ी इहा शयूं हलंदियूं रहंदियूं आहिनि पर ॻाल्हि इहा हूंदी आहे त तव्हांखे तव्हांजा पेरेंट्स केतिरी हद ताईं सपोर्ट कनि था त बिल्कुलु उन्हनि खे वेलकम कंदासीं उन्हनि सां बि कचहरी कंदासीं अस्सलाम वालेकुम सर कीअं आहियो वालेकुम सलाम महिरबानी ठीकु आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी ऐं मां तव्हांखे वेलकम थी कयां केटीएन में तमामु वॾी महिरबानी केटीएन सत जी तव्हां सभिनि जी ऐं प्रोड्यूसर साहिबान जी जिन असांखे सूमल खे राब्तो करे ऐं घुरायो तव्हां वॾी इज़त बख़्शी तमामु वॾी महिरबानी ख़ुशी थी ॾाढी पर हे ॾींहं ॿिनि खां जेको नवकोट वारो वाक़ियो थियो आहे उन खे यादि करे पोइ त न को का ख़ुशी न को जशन या न को कंहिंजी मेज़बानी थी वणे छो त असां तव्हां बि मुंहिंजी धीउ जहिड़ी हो ऐं मुंहिंजी धीउ सां गॾु बि वेठा बिल्कुलु धीअनि भेणनि वारा त तकलीफ़ ॾाढी थी आहे ख़बर न आहे त इन्हनि सिलसिलनि खे कॾहिं मुंहिंजो वस वारा ॾींदा ऐं पुरुमीद आहियूं त अलाह पाक करे त गवर्नमेंट सर सभिनि खां वधीक ॾुख जी ॻाल्हि इहा त असांजे पंहिंजे सिंध जो हिकिड़ो इलाइक़ो नवकोट उते इहा ॻाल्हि थी आहे असां हूअं ॿुधंदा आहियूं त पंजाब में हीअं थी वियो फलाणी जाइ ते हीअं थी वियो पर इहो जेको वाक़ियो थियो आहे जेको वधीक जेको ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे असांजे पंहिंजे सिंध जो वाक़ियो अर्ज़ु कंदुसि त पाकिस्तान जा सभु ख़िता असांजा आहिनि मुंहिंजा आहिनि पर इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त जेकॾहिं पाकिस्तान हिकिड़ो जिस्म जो हिसो आहे त पेर जी पंहिंजी हिफ़ाज़त आहे हथ जी पंहिंजी आहे अखि जी पंहिंजी आहे इन हिसाब सां सिंध जी हिकिड़ी तारीख़ ई अजीब अमुन पसंदि ऐं प्यार ऐं पाबूह वारी आहे ऐं नियाणियुनि जा नियाण असां वटि आहिनि भिट धणी जी धरती आहे कलंदर बाबा जी धरती आहे जिते दुनिया अचे उतां उमेदूं पूरियूं करे वेंदी आहे उते जेकॾहिं असांजूं नियाणियूं बेआबरू थियनि त तमामु दिलि मां रत जा ॻुड़ था ॻणनि सही ॻाल्हि तमामु मूंखे तकलीफ़ आहे उन ॻाल्हि जी त अॼु खां केतिरा साल अॻु में महताब अकबर राशिदी साहिबा ईअं तव्हां वांगुरु होस्टिंग कंदी ऐं असां नंढा ब्लैक एंड वाइट टीवी ते वेही ॾिसंदा हुआसीं उन धीअरूं असांजूं उन दौर में एतिरियूं धीअरूं फ्री ऐं बेख़ौफ़ूं ऐं हिन जदीद दौर में हेतिरियूं वीचारियूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि मूंखे ॾाढी तकलीफ़ थी सही ॻाल्हि आहे उहो वक़्तु ॿियो हुयो सर उन वक़्तु वाक़ई पेरेंट्स जेको हुआ थोरो डिॼंदा हुआ चवंदा हुआसीं त असां पंहिंजी नियाणी खे कीअं इजाज़त ॾियूं त उहो जॉब करे या ॿाहिरि निकिरे या टीवी ते ई वञे बावजूदु हुनजे महफ़ूज़ हुयूं ऐं अॼुकल्ह एतिरो फ्री हैंड हूंदे सूंदे हर शइ अवेलेबिलिटी हूंदे सोशल मीडिया जो दौर आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौर आहे तॾहिं बि नियाणी ग़ैर महफ़ूज़ तव्हांखे तॾहिं तो अर्ज़ु कयां न बेटा त हींअर जीअं मुंहिंजे पुट मुबशर तव्हांखे ॿुधायो त मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई साहिबु हिकिड़ा वॾा नाले वारा असांजे इलाइक़े जा मोतबर ऐं हॾ ॾुखी माण्हू आहे
जो उन्हनि माण्हुनि खे तालीम त ॾियारी पर नियाणियुनि जूं शादियूं बि पंहिंजे घर मां ॾिनियूं ऐं उन्हनि जो इहो आहे त हू त दुनिया छॾे विया पर संदन नाले सां उते रहमानी नगर में मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई डिग्री कॉलेज ठहियो आहे। इहा मंझता आहे, इहा पंहिंजे किरदार जी यादि छॾे वञण आहे या असां उन्हनि खे पिता हींअर यादि कयूं। त इन तरीक़े सां असां वटि अहिड़ा माण्हू तारीख़ साज़ माण्हू जीअं इब्राहिम जोयो साहिबु आहे, भई वॾा सियासी ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु आहे, साईं GM सैद आहे, त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना आहे। त असां चऊं था त एॾा वॾा मिसाल ॾियण वारनि जनम ॾियण वारियूं धरती में अहिड़ा वॾा कलूर थियनि त पोइ ॾाढी तकलीफ़ थी थिए। सही ॻाल्हि आहे। तमामु। ऐं मूंखे यादि आहे त हिकिड़ो दौरु हूंदो हो जॾहिं असांजूं नियाणियूं एॾियूं ॾाहियूं अॼु बि आहिनि ऐं अॻिते अलाह खां उमेद आहे त तव्हां जहिड़ियूं नियाणियूं उन सिलसिले खे खणी हलंदियूं। हींअर त तमामु मीडिया में वधीक चांसिस मिलिया आहिनि त मुख़्तलिफ़ चैनल्स ते छोकिरियूं असांजूं सिंधी कमकार कंदियूं पियूं। न त अॻु में तमामु आङिरियुनि ते ॻणण जहिड़ी मख़सूस हूंदी हुई। महताब चना साहिबा हूंदी उन दौर में। ऐं जेकॾहिं सूमल हिन पंध ते पहुती आहे त मां चवंदो आहियां त सूमल तूं महताब अकबर राशिदीअ जे पीउ खे दुआ कर, छो त मूंखे ख़बर आहे त उहो लाड़काणे मां धीअरुनि जी तालीम जे करे लॾो खणी हैदराबाद आया हुया उन्हनि जी पढ़ाई जे लाइ। इन करे चना फैमिली उहा जेका ऐं जी महताब राशिदी साहिबा जेका इहा मुंहिंजा आइडियल आहिनि ऐं इन्हनि जे सदके मूं हिननि ॿारनि खे हिते पुॼायो। छो त अकुल कुल केरु न हूंदो आहे, माउ जे पेट मां कुझु सिखी केरु न निकिरंदो आहे, पर तव्हांखे कॾहिं ज़िंदगीअ में अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि जिन मां तव्हां सिखी वठंदा। ऐं ज़रूरी न आहे त रुॻो उस्ताद ऐं माउ पीउ सेखारनि, के अहिड़ियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे झलक सां या उन जे पासे मां गुज़री वञण जे ख़ुशबूअ सां माण्हू माण्हू थी वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे सर, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। इंसान हर टाइम सिखे थो, हर कंहिंखां सिखे थो। मां थोरो कुझु शोभी भाई खां सिखी वरितो, थोरो कुझु तव्हां खां सिखी वरितो, त इंस्पिरेशन्स पैदा थींदियूं आहिनि इंसान जे अंदरि। हिकिड़ी जाॻंदी आहे त न यार मूंखे बि हे करिणो आहे, मूंखे बि हिन जहिड़ो थियणो आहे। त माशाल्लाह तव्हांखे इलाही इलाही मुबारकूं हुजनि। तव्हांजा ॿई ॿार माशाल्लाह सां एतिरा मेहनती आहिनि, एतिरो नालो आहे उन्हनि जो। तव्हांजे लाइ हिकिड़ो इहो प्राउड मूमेंट आहे ऐं मां तव्हांजे चहिरे ते उहा अॼु ख़ुशी मां महसूसु करे सघां थी। बसि हू हीअं हूंदो आहे त मां त इन जो सिंधी माण्हू आहियां त मां कंहिं सिंधी मिसाल ई ॾींदुसि त मां हिननि जे करे कराची शिफ्ट थी आहियो 2014 खां वठी। हिते ई घरड़ो वरितोसीं गुलशन इक़बाल में ऐं हिननि जी तालीम थी मुबशर त तव्हांजी टीम जो हिसो आहे ऐं KTN खे अलाह साईं जुग जुग अॻिते वधाए, छो त KTN असांजो नाज़ आहे, दुनिया जो पहिरियों सैटेलाइट चैनल आहे। वॾी महिनत जिदोजहद सां हिन खे स्टेबल कयो वियो। उन खां पोइ बाक़ी ॿिया आया, सभिनि खे मुबारक था ॾियूं। सभु ख़िदमत था कनि पिया धरती जे क़ौम जी, पर पहल जेका सा हिननि ॾे सो इहो सहरो हिननि ॾे थो वञे। मुबशर तव्हांजो न्यूज़ कास्टर तव्हांजो हिसो आहे। सूमल हिकिड़ी टेक्सटाइल डिज़ाइनर आहे। ॾिसो सूमल खे मूं इन करे चयो त हिन प्री मेडिकल में कयो, पोइ मेडिकल में सिलेक्शन न थियसि, पोइ चयो मां इम्प्रूव कयां। त मूं चयो बाबा तूं सिंधूअ जे साॼे किनारे जी धीउ हुई। सिंधूअ जे साॼे किनारे ते ठटे ज़िले जो झिरक नंढड़ो कस्बो जी मां फातिमा जिना जनम वरितो। उहो त ॾिसो हुन पंहिंजो नालो कमायो, क़ौम मुल्क जी ख़िदमत कई, भाउ जी मुआविनत कई। सिंधूअ जे किनारे ते शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा त उहा डॉक्टर इंजीनियर त कोन हुई, पर सितारों से आगे जहां और बि वसी फील्ड्स पयूं आहिनि उन्हनि में वञो पुटु। रुॻो इंजीनियर डॉक्टर या मास्तरियाणियूं ज़रूरी न आहिनि। अॼुकल्ह टेक्सटाइल जो दौर आहे, जदीद टेक्नोलॉजीज़ आहिनि। या तव्हां अचो था पिया ॾिसो शोबिज़ में आया आहियो त कहिड़ो असांजे धीअनि जो ॾोह आहे, दुनिया करे थी त असांजे ॿारनि जो कहिड़ो ॾोह आहे। त असां चऊं था तव्हां पंहिंजे ॿारनि ते ट्रस्ट कयो। बिल्कुलु सभिनि खां पहिरीं असल में छा आहे त जेकॾहिं पाणीअ जो गिलास तव्हां ज़मीन ते हारे छॾींदो न त हिकिड़ी जाइ ते अचे वेही दंग थी वेंदो, पर कंहिं नंढड़े सोड़े प्याले में विझंदो त ॿाहिरि हारिजी पवंदो। इन करे ट्रस्ट इतबार जहिड़ी क़ैद का आहे कान। सही ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजी धीउ भेण ज़ाल ते इतबार कयो त हुनखे हर वक़्तु उहो कोट क़ैद जलियो बीठो हूंदो त मूं ते मुंहिंजे पेरेंट्स जो, मुंहिंजे वॾनि जो केॾो ट्रस्ट आहे। ऐं हीअ त धरती इतबार जी आहे। ऐं ॿियो इहो बि धरती इतबार जी आहे। इन ॻाल्हि खे सेकेंड ईअं बि करणु चाहींदसि त अगरि माउ पीउ जो एतबार आहे त न्याणी खे पाण खे बि खपे त हू पंहिंजे माउ पीउ जो एतबार न टोड़े। इहा ॻाल्हि बि मां हिते करणु चाहींदसि। कॾहिं कॾहिं असां वटि छा थींदो आहे, एतिरी आज़ादी खां पोइ बि असां फॉर ग्रांटेड थी वेंदा आहियूं। असां उन आज़ादी जो नाजाइज़ फ़ाइदो बि खणंदा आहियूं। पर जॾहिं तव्हांजा माउ पीउ एतिरी महिनत कनि था तव्हां ते, पंहिंजी सॼो जेको कुझु बि जमा पूंजी तव्हां ते हणी था छॾनि, त तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि खे जेको आहे
उहो ई एतबार ॾियो जेको हू तव्हां ते रखनि था, हुन जो एतबार न टोड़िजो, माउ पीउ जो एतबार न टोड़िजो, छो त माउ पीउ जो जेकॾहिं एतबार टोड़ियव न त पोइ तव्हां कॾहिं ज़िंदगी में कामयाबु नथा थी सघो। त माशाल्लाह सां सूमल मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त एतिरियूं जेकॾहिं अचीवमेंट्स जेकॾहिं तव्हांखे मिलिया, एतिरा जेके अवॉर्ड्स तव्हांखे मिलिया, बाबा तव्हांजी सपोर्ट में आहिनि, तव्हां कीअं फील कंदा आहियो उन सॼे? ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो त जेका बाबा ॻाल्हि कई त अगरि तव्हां पाण हुननि ते एतमाद ॾियो था न त ऑब्वियसली उहा ख़ासि तौर ते नियाणियुनि में उहा शइ पाण ई ॼाणी कुदरती तौर ते समाइजी वञे थी त हाणे मूं ते पेरेंट्स एतिरो एतबार कनि था त मूंखे कंहिं ग़लति रस्ते ते नाहे वञिणो। ऐं जॾहिं असां तोड़े स्कूल पढ़ूं या यूनिवर्सिटी, असांजे सीने सां या असांजी पुठीअ ते जॾहिं असांखे बैग्स हूंदा आहिनि न त सिर्फ़ु उहो बैग्स जो ॿार नाहे हूंदो, पर माउ पीउ जी ख़्वाहिशुनि जो बि ॿार हूंदो आहे असां ते, त उहे ख़्वाहिशूं असांखे पूरियूं करणियूं आहिनि। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं माण्हू हमेशह ॻाल्हि खे सीरियस वठंदो, पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी सम्झंदो तॾहिं, छो त काफ़ी सारियूं अहिड़ियूं नियाणियूं हूंदियूं आहिनि जेके इंटर पढ़ी करे वेही रहंदियूं आहिनि, उहो कुझु वजूहात जे करे यूनिवर्सिटी ताईं न पहुची सघंदियूं आहिनि, उन्हनि जी रसाई न थींदी आहे, या वरी ईअं बि थींदो आहे त के नियाणियूं यूनिवर्सिटी पहुची बि वेंदियूं आहिनि पर उते कुझु ग़लति सलत माण्हू उन्हनि खे अहिड़ो मिसगाइड करे छॾींदा आहिनि त पोइ ॾाढो ख़राबु माहौल थी वेंदो आहे। ऐं उन खां पोइ छा थींदो आहे, जो हू अगरि इंटीरियर साइड मां किथां निकिरी बि आयूं आहिनि त हू सिर्फ़ु उन्हनि जे करे ॿियनि ॼणनि जो रस्तो बंदि थी वेंदो आहे, ब्लॉक थी वेंदो आहे। मूंसां अक्सर माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तव्हां कराची यूनिवर्सिटी इकरा यूनिवर्सिटी मां मास्टर्स कई आहे, मां चवंदी आहियां हा, त हू छो त बाबा अक्सर मूंसां गॾु ई हूंदा आहिनि, सही, त हू वरी मूंखे पेरनि खां वठी वरी मथे ताईं ॾिसंदा आहिनि, हू चवंदा आहिनि त तव्हां मतिलबु लॻे नथो त इकरा यूनिवर्सिटी मां मास्टर्स कई आहे, छो त इकरा यूनिवर्सिटी जी छोकिरियूं त हिते हींअर थोरो हितां अगरि बीठियूं हुजनि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे त हिते पहुची वञनि, त मां चयो ज़रूरी न आहे, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे एनवायरमेंट खे ॾिसी करे ऐं इर्द गिर्द जे माहौल खे ॾिसी करे पंहिंजो गेटअप चेंज कयो, ऐं मां पंहिंजो गेटअप चेंज करे छॾियां पोइ तव्हां सम्झो त हा मां पढ़ियलु लिखियलु आहे, थी सघे थो मां उन्हनि नियाणियुनि जे लाइ बि थोरो रस्तो खोलींदी हुजां जेके चवंदा हुजनि त बाबा हिन मास्टर्स हिन बि कई न, पर तमीज़ ऐं फज़ीलत जो दाइरो तव्हांखे नाहे छॾिणो, इहे शयूं तव्हांखे कोर्स में नाहिनि पढ़ायूं वेंदियूं, इहे शयूं यूनिवर्सिटी में नाहिनि पढ़ायूं वेंदियूं, पर अगरि तव्हांजे घर में तव्हांजी माउ पीउ पढ़ियल आहिनि त पोइ हू तव्हांखे उन रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदा त हाणे हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तमीज़ हर शइ तरबियत तव्हांखे पंहिंजे घरां मिलंदी आहे, ऐं तव्हां जंहिं रस्ते ते हलो था अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे, तव्हांजो बाबा तव्हां सां गॾु आहे, तव्हां वटि सम्झो त हर शइ आहे, जेसीं ताईं ही तव्हां सां गॾु आहिनि न तव्हां इलाही अमीर आहियो, बिल्कुलु सची पुछो, अॼु मूंखां पुछो छो जो मुंहिंजो बाबा हिन दुनिया में कोन्हे, अॼु मां पंहिंजे बाबा खे केतिरो मिस करे रही आहियां, छो त मां अंकल खे ॾिसां थी तव्हां सां गॾु क़दम सां क़दम तव्हां सां मिलाए वेठा आहिनि, छो जो मुंहिंजो बाबा मूंसां ईअं हूंदो हुयो, ऐं अॼु जेकॾहिं मां हिते वेठी आहियां एतिरो कॉन्फिडेंट आहियां, एतिरी मतिलबु ॻाल्हायां थी जेको, इहो मुंहिंजे बाबा जे करे आहे, ऐं हाणे मुंहिंजी अम्मी आहे, उहो ई मुंहिंजे लाइ मुंहिंजो माउ आहे, उहो ई मुंहिंजे लाइ मुंहिंजो पीउ आहे, त इहो तव्हांखे पंहिंजे घरां ई मिलंदो आहे। हा बिल्कुलु बाबा, उहा जेको तव्हां चयो पिए त क़दम सां क़दम पीउ हले थो मिलाए, हर पीउ खे ईअं करणु खपे त कंहिं ॾाहे सां मुंहिंजी कचहरी थी त हुन चयो त अलाह पाक दुनिया में तव्हांखे मोकिले थो त वञी कुझु थी ॾेखारियो, कुझु ठही ॾेखारियो पंहिंजे माउ पीउ जे उस्तादनि जे बलबूते ते, पर जे तव्हां खां नालाइकी थी वई मूं वांगुरु तव्हां कुझु न ठही सघियो त बि चांस आहे, तव्हांजा ख़्वाब वरी साबिया थी था सघनि त कंहिंखे ठाहियो, तव्हांखे अलाह पाक औलाद खां नवाज़ियो आहे त औलाद खे ठाहियो, अगरि अल्हम्दुलिल्लाह उहा बि अलाह जी मर्ज़ी आहे, कंहिंखे न आहे त अलाह हुनखे सब्र ॾींदो, कंहिंखे औलाद न आहे त पाड़े वारे खे पंहिंजे बिरादरीअ जे कम्यूनिटी जे कंहिं माण्हूअ खे ठाहियो, पर तव्हां अहिड़ो ठाहियो जो तव्हांजे मरण खां पोइ तव्हां न मरो, नालो तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कजे, ऐं ईअं ई असां ते माण्हुनि जूं महिरबानियूं आहिनि, पंहिंजे बुज़ुर्गनि जूं, पाड़ेसिरियुनि जूं, वॾनि जूं, उस्तादनि जूं, ऐं सिंध यूनिवर्सिटी खां असां बि पढ़ी निकितासीं त उते उस्ताद बि एॾा वलीउल्लाह सिफ़त हुआ जेके बहितरीनु तरबियत ॾींदा हुआ, पढ़ाईअ सां गॾु सुठा दोस्त बि हूंदा हुआ, ऐं जेसि ताईं तालुक़ु रहियो ॿारनि जे पढ़ाई जो त असां एॾे जो शिफ्ट थी वियासीं अल्हम्दुलिल्लाह सां, फ़ख़ुरु त न थियणु खपे, पर हाणे मां उमिरि रसीदा माण्हू आहे ऐं चवंदा आहिनि न त ॿार ऐं पोड़ो माण्हू उन्हनि जी तबियत हिकु जहिड़ी हूंदी आहे, न तव्हांजी त ख़ैर ख़्वाही आहे, पर
पर ॼण त ॿार ई नंढो माण्हू त मां उहो तव्हांखे मिसाल थो ॾियां त हाणे जॾहिं सूमल या मुबशर नालो कमायो हाणे रिसेंटली मुंहिंजो पुटु सरसई यूनिवर्सिटी मां सिविल इंजीनियरिंग में फाइनल कई आहे हिकिड़ो अञा बायोमेडिकल इंजीनियरिंग में थर्ड ईयर में त हिननि खे ॾिसां थो ख़ुशि त पोइ एग्ज़ैक्टली मूंखे हुन हिकु ॿार वारो ख़्वाबु थो लॻे त ॿारु हिकिड़ो पट ते बीठो हूंदो आहे ऐं पतंग खे उॾाईंदो आहे मथे पतंग मथे वेंदी आहे हिते फ़ख़ुरु कंदो आहे पाण त हेठि बीठो आहे चई त मुंहिंजो पतंग मथे पियो आहे सही सो उहा थोरी तसली सही माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मतलब तव्हां सेटिस्फाई आहियो त मां मतलब जेको बि पढ़ायो जेको बि ही कनि था यू आर सेटिस्फाइड हा हैसियत औकातदार या वरी अल्लाह पाक हिननि खे सम्झ ॾे त पंहिंजे बिरादरी क़ौम ऐं धरतीअ जे लाइ काराइता साबित इंशाल्लाह न इंशाल्लाह त हाणे इंसान जानवर वांगुरु ॼमी घणा मरी था वञनि को नालो निशान कोन्हे हिकिड़ा अहिड़ा वेशियनि जो को नओं कोट जहिड़ा मिसाल बि पैदा कयूं इन करे मूंखे उमेद आहे त सुमल वकील थी अहिड़ी बहितर वकील थींदी जो नियाणियुनि जी हक़ रसाई कंदी इंशाल्लाह ऐं इंसानी हुकूक जी अलमबरदार इंशाल्लाह सभिनि खां पहिरियां सुमल खे इन शइ में मां सपोर्ट कंदसि इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुमल खे मां सपोर्ट कंदसि ऐं इंशाल्लाह पंहिंजे नियाणियुनि जे लाइ कुझु सुठो ई कंदासीं इंशाल्लाह त कॉल ताड़ी न वॼंदी न जी जी बिल्कुलु त कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भेण केरु पियो ॻाल्हाए मां बेनज़ीर जी अदी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो जी जी छा चवणु चाहींदव मूंखे तव्हांजी गेस्ट सुमल संगी सां ॻाल्हाइणो आहे जी जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बेनज़ीर कीअं आहियो तव्हां मूंखे तव्हांजो वॉइस थोरो ॾातल सुञातल थो लॻे जी तव्हां सुञातो मूंखे हाँ बिल्कुलु तव्हां किथे जामशेरे खां फ़ोन त न कई आहे ऐं तव्हां लॻे थो त मुंहिंजे ॾाॾाणनि मां फ़ोन कई आहे जी तव्हांजी कज़न थी ॻाल्हायां अच्छा वॾी वॾी सोट कीअं आहियो पिंकी जी अल्हम्दुलिल्लाह भेण मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए थैंक यू सो मच बाबा थैंक यू अल्लाह की तव्हांखे कामयाब कंदो आमीन 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 ॿियो कुझु चवणु चाहींदव भेण तव्हांखे कीअं लॻंदो आहे आदि जो कमु मूंखे भेण जो कमु ॾाढो वणंदो आहे पोइ तव्हां हिननि खां कुझु ठारायो आहे पंहिंजे लाइ पंहिंजे लाइ त अॼुकल्ह न ठारायो अच्छा भेण जो ठाहींदी आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे माशाल्लाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव बस भेण खे दुआऊं ॾेई था सघूं बिल्कुलु थैंक यू बिल्कुलु सो मच पिंकी थैंक यू अदी पंहिंजो ख्याल रखिजो अल्लाह हाफिज़ तो शोभी भाई बातें तो होती ही रहेंगी मनकबत भी मौज़ूआत सुन लें। बहुत ज़बरदस्त बातें और ये ज़रूरी थी हाँ। ये सारी रियलिटी हैं और जो जो बातें यहाँ आज इस शो में हुई हैं मैं कहता हूँ अल्लाह करे ज़्यादा से ज़्यादा लोगों ने देखा हो इसको अल्लाह करे थोड़ी सी अकल भी हासिल बिल्कुल करें बिल्कुल जी और रही कसीदा मनकबत की बात तो हम पहली रजब से बाबा का जिक्र कर रहे हैं मौला कायनात मौला अली का जिक्र कर रहे हैं तो अगर ऐसा तो होने मुमकिन नहीं है कि मौला हसन और मौला हुसैन का जिक्र ना हो इनके बीच तो एक बड़ी खूबसूरत मनकबत है जी जी बिल्कुल शास्त हुसैन दीपनास्त हुसैन सरदारे दरे नादा दस्त यजीद हक्का के पिता ला इला अस्त हुसैन देख तू है दवास्ता हो मन ले दुआ रब जानते हुसैन जाने
रब जाने ते हुसैन जाने देख के तू है दवासता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने कि राही जो था वो हिंदू मजहब से ताल्लुक रखता था और जब उसने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरबार के बारे में सुना तो वो साहिब औलाद नहीं था। वो हुजूर पाक के दरबार में गया और साहिब ने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहा कि भाई मैं साहिब औलाद नहीं हूँ, मुझे औलाद नवाज दें। तो हुजूर पाक ने कहा कि राहिब मैं देखता हूँ जब वो अल्लाह से मुखातिब तो उन्होंने कहा तेरे मुकद्दर में औलाद नहीं है। तो वो बड़ा अफसरदा होकर जब दरबार से बाहर आया तो बाहर छोटे हमारे इमाम औसाफ इस्लाम खड़े हुए थे। तो उन्होंने देखा नाना के दरबार से ये मायूस आ रहा है। उन्होंने पूछा राहिब क्या बात है? कहने लगे मैं बड़ी उम्मीद से गया था आपके नाना के पास, लेकिन उन्होंने मुझे खाली लौटा दिया। बोला ऐसा हो नहीं सकता, क्या बात है बताओ। कहने लगे मेरी औलाद नहीं। तो मौला हुसैन ने कहा अच्छा मेरे नसीबां विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद मेरे नसीबां विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद सतपुत्र दे आखया राहब तुझा रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने। और फिर राहिब साहिब औलाद और 7 बेटे राहिब के घर में अल्हम्दुलिल्लाह हुए। तो मौला ने फरमाया रब जाने हुसैन जाने वो वाकया। कितनी नमाज पढ़ होना बेचैन जितनी पढ़ावे मेरा हुसैन इतनी नमाज पढ़ होना बेचैन जितनी पढ़ावे मेरा हुसैन मुस्तफा सजदा वधा कहंदे खुदा रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने एक तू है दवासता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने रब जाने ते हुसैन जाने। सुभान अल्लाह माशाल्लाह, बहुत प्यारी मनकबत। यहाँ पे कॉल भी ले लेते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भेण केर पे ॻाल्हाए? मां हैदराबाद खां अंबर थी ॻाल्हायां। मां तव्हांजो शो ॾिसंदी आहियां, माशाल्लाह सुठो शो आहे। पर अॼु त तव्हांजे शो में असांजा बचड़ा आया आहिनि। जी जी। मां मुबशर जी पुफी थी ॻाल्हायां। ओ माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे वेलकम था चऊं। ॾाढो सुठो लॻो। अॼु पंहिंजा ई बच्चा तव्हांजे शो में ॾिसी तव्हांजो शो असां अक्सर ॾिसंदा रहंदा आहियूं। थैंक यू अदी, थैंक यू। अली मुंहिंजा भाइटिया आहिनि। माशाल्लाह। कीअं पियो लॻे तव्हांखे अॼु? मूंखे कोन ॾिठो अथसि असांखे ॾाढी ख़ुशी थी। मुंहिंजो अदा हिते आहे शो में। उहो ई चवनि पिया त मूंखे न ॾिठो अथई।
न उहो असां नंढे लाइ शइ त वठंदासीं त मूंखे इग्नोर ॾाढो कुझु लॻो मां सवेर खां ट्राई कयां पई नंबर ई न पियो लॻे ओ अच्छा अच्छा सही जी भेण ॻाल्हाईंदो तव्हां सूमल सां सभिनी खे हिते टीवीअ ते ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी जी जी ऐं न मूं अंबर सूमल सां ॻाल्हाईंदुसि मूं पे अदीअ खे चयो अदी तव्हां टीवी जो वॉल्यूम घटाए छॾींदव टीवी जो वॉल्यूम बंदि आहे ठीकु आहे मूं पियो अदीअ खे चयो त अदी त कोन्हे मुंहिंजी धीअ इहा बि सो मिस अब्बासी त मुंहिंजो अंबर मुंहिंजो नालो न थी हिन करे नंढे लाइ शइ था वठंदा हुआसीं अञा का वणंदसि पंहिंजे भाइटीअ जो नालो वरितई न मूं तव्हांजो बि चयो मां चयो मुंहिंजो अदा वेठो आहे शुक्र आहे इहो ॿ टे दफ़ा अॻ में ॻाई आहे प्रोग्राम में जी KTN असांजो ॼण हिकिड़ो ख़ानदान आहे असांजो हिकिड़ो मिलण जो जीअं न कॾहिं अबाणनि में हिकिड़े अङण ते गॾु थिबो आहे त KTN अहिड़ो अङण आहे जीअं अबाणे ॾाढा अङण ते को न को सिंधी माण्हू गॾिजे थो ऐं सॼी सिंध खे प्यार थो करे उन्हनि जो प्यार वठे थो सही तमामु ॾाढो ज़बरदस्त जी अदी ॿियो कुझु चवणु चाहींदव सूमल सां ॻाल्हाईंदव ॿियो अनमोल ॻाल्हाइण चाहे थी जी जी हेलो अस्सलाम वालेकुम अनमोल छा हाल आहिनि ठीकु आहे तव्हां ॿुधायो मां बि ठीकु आहियां कीअं पई लॻां तव्हांखे भला सुठी पई लॻां ॾाढा प्यारा पिया लॻो ऐं मूंखे तव्हां खां वधीक मामा पियो प्यारो थो लॻे इहो सही कई हाणे मुंहिंजी भाणे जी मुंहिंजे पासे असल में न अनमोल जेका आहे उहा बाबा जी थोरी लाडली आहे इन जे करे भले मामा जी तारीफ़ करे पई सुठी ॻाल्हि आहे इहा बि मुंहिंजूं भाणे जूं भाइटिया बाबा मुंहिंजा ॼण फ्रेंड्स आहिनि फर्स्ट क्लास कीअं थो लॻा ॾाढा प्यारा पिया लॻो तव्हां बस इहो खपे थैंक यू वेरी मच बाबा थैंक यू जी अल्लाह तव्हांखे ॾींहं ॾे थैंक यू ओके भेण हाणे अलिशा अच्छा अच्छा ओके ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अलिशा कीअं आहियो मां इलाही ठीकु आहियां ऐं तव्हां इलाही प्यारा था लॻो इलाही शो में पर तव्हां वधीक असांजो मामा सुठो थो लॻे मामा जी तारीफ़ करण आई हो मुंहिंजो वोट वधी वियो न थैंक यू भेण तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफ़िज़ माशाल्लाह मामा सां इलाही प्यार आहे हा हू असल में नंढियूं आहिनि असां खां काफ़ी नंढियूं जी आहिनि त घर में मूंखे भेण जे नाले सां सॾींदा आहिनि सभु बाबा वारा बि मूंखे भेण चवंदा आहिनि अच्छा माशाल्लाह असल में जीअं लाड जो कोड जो नालो या अंग्रेज़ में निकनेम उहो हीअं थियो त वॾो धीउ अला ॾींहं पोइ जॾहिं मुबशर हिन सां गॾु हूंदो हो त उहो सॾींदो रुॻो भेण त हुनखे चवंदा हीअ शइ भेण खे ॾेई अची वठी अची या भेण खे सॾु कर त आऊं त छा या हिनजी वालदा पर ॾाढो ॾाढी बि वीचारनि खे अलाह मग़फ़िरत करे हिन जी पहिरीं एग्ज़िबिशन लॻी त ॿई ॼणा उते विया एग्ज़िबिशन सूमल जे कम ॾिसां त उहे बि हिनखे भेण सॾींदा सही हिते ब्रेक वठंदासीं जी व्यूअर्स त वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचूं बैक व्यूअर्स ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं सूमल मां चाहींदसि त जेके शयूं इहे पयूं आहिनि तव्हां प्लीज़ असांजे व्यूअर्स खे ॾेखारियो त इहो कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे तव्हां तस्वीर आहे ओ माशाल्लाह $1 रुपयो जेको कॉइन हूंदो आहे सिक्को उन खे ई मां एज़ इट इज़ ठाहियो आहे हीअं क़ाइदे आज़म जी तस्वीर ठाही आहे सुई धागे सां 2x2 इंच मिनिएचर टेक्सटाइल आर्ट वाओ माशाल्लाह ऐं उन खां पोइ ही शहदा जी तस्वीरूं आहिनि पहिरियां मां काफ़ी सारा शहदा ठाहिया हुया 6 सितंबर जे हवाले सां मां शहदा खे ट्रिब्यूट पेश कंदी आहियां ऐं पंहिंजो प्रोसेस वर्क मां अक्सर सूमल सोलंगी टेक्सटाइल आर्टिस्ट जे नाले सां मुंहिंजो फेसबुक पेज आहे उते मां रखंदी आहियां ऐं सूमल सोलंगी टेक्सटाइल आर्टिस्ट जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे ठीकु त सॼो मां पंहिंजो कमु उते अपलोड बि कंदी आहियां ऐं प्रोसेस वर्क बि रखंदी आहियां ही डांसिंग गर्ल आहे मोहन जो दड़ो जी सुई धागे जो कमु आहे कॉटन फैब्रिक ते माशाल्लाह उन खां पोइ ही बुल ऑफ मोहन जो दड़ो ही बि हैंड एम्ब्रॉयडर्ड वेरी नाइस ही स्टोपा है स्टोपा ऑफ मोहन जो दड़ो ही पक्को बर्थ सही पक्को बर्थ हाँ ही पक्को बर्थ आहे स्टिचिस जा बि अलॻि अलॻि नाला आहिनि टाकनि जा अलॻि अलॻि नाला आहिनि जेके अतियूं कमु कंदियूं हूंदियूं उहे सम्झी वेंदियूं ही वरी कची सुई सां सॼो ठाहियो आहे
किंग प्रिस्ट। वाओ, ज़बरदस्त, माशाल्लाह। केतिरो टाइम लॻंदो हूंदो न तव्हांखे हिननि शयुनि खे कंप्लीट करण में? हा बिल्कुलु, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अक्सर साइज़ ते बि डिपेंड कंदो आहे त हुनजी तस्वीर जी साइज़ छा आहे। पर सम टाइम ईअं बि थींदो आहे त अगरि तस्वीर का नंढड़ी बि आहे ऐं पोइ उन ते थोरो डिटेल वर्क करिणो आहे त पोइ वरी बि टाइम कंज़्यूम थींदो आहे। जीअं हीअ वारी 2x2 इंच जी हुई त हिन खे पहिरियां मां ठाहे वरी खोले पई छॾियां, वरी मां सोचां पई अगरि हीअ एतिरो मिनिएचर छो त हीअ टास्क हुयो बाक़ाइदा। अच्छा, त हिकिड़ो सुई धागे सां, छो त पेंसिल वर्क तव्हां ॾिठो हूंदो अक्सर मुगल आर्ट हूंदो आहे, मिनिएचर माइनर कमु हूंदो आहे काफ़ी, पर हीअ पेंसिल मूंखे सुई धागे सां करिणो हुयो त हिन खे मां कंप्लीट कयो। सही। अच्छा, इहो बि मूंखे ॿुधायो त इन्हनि खां अलावा तव्हां ॿियो कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे? जीअं हीअ पिक्चर्स थी वियूं, इन्हनि खां अलावा ॿियो कहिड़ो कमु कयो आहे? मां तव्हांखे ॿुधायो अॼु त मां जेके अफ़गान वुमेन्स आहिनि हिते, रेफ्यूजीज़ जेके आहिनि अलासिफ़ जी तरफ़, उन्हनि खे मां एम्ब्रॉयडरी में ट्रेन कयो, उन्हनि खे स्किल्स ॾिना एम्ब्रॉयडरी सां रिलेटेड। हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो UN जो, ऐं रिसेंटली मां ॿारनि खे बि टीच कयो हुते एज़ अ टेक्सटाइल टीचर। मां उन्हनि खे टेक्सटाइल जो कोर्स करायो, नेफ्टेक जा जेके 6 मंथ डिप्लोमा हूंदा आहिनि उहो कोर्स करायो। ऐं हाणे मां ही कुझु ऑर्डर्स आहिनि जेके जिन ते कमु मां कयां पई, अलॉन्ग विद देट मां फ्रीलांसर बि कमु कयां पई। त जेके डिजिटल पोर्ट्रेट्स वग़ैरह हूंदा आहिनि या डिजिटली पैटर्न्स हूंदा आहिनि उहे मां ऑनलाइन सेल कंदी आहियां, जेके फॉरेनर्स खे मां सेल कंदी आहियां। ओके, ठीकु आहे। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी भाउ, जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी जी, इंशाल्लाह इंशाल्लाह। थैंक यू। जी भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदो? वालेकुम सलाम। अच्छा अच्छा, वालेकुम सलाम। थैंक यू भाउ, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हां छा था ॾिसो टेक्सटाइल डिज़ाइनिंग खे ऐं हिन फील्ड खे, त हिन जो अॻिते केतिरो स्कोप आहे? अॼु स्कोप अगरि जे इन हवाले सां ॻाल्हि कई वञे त जेके जेके न्यू मॉडर्न ट्रेंड्स ईंदा वञनि था न, त तव्हांखे उन हिसाब सां तव्हांखे कमु सिखणो पए थो। सपोज़ अगरि हीअ असांजो हैंड एम्ब्रॉयडरी जो इलाही क़दीम हुनर आहे ऐं अगरि मां हिन खे स्टिल मुंहिंजो टाइम इलाही कंज़्यूम थींदो आहे, पर पोइ बि मां हिन खे थोरो मॉडर्नाइज़ तरीक़े सां कंदी आहियां त पोइ उहो सेल थिए थो। स्कोप सां मुराद तव्हां कंहिं बि फील्ड में अगरि जॉब्स आहिनि तव्हां उनखे चवंदा आहियो बेसिकली स्कोप। ऐं सुठो बि आहे, ॾिसणु बि घुरिजे, छो त जंहिं बि फील्ड में तव्हां वञो था, अगरि तव्हांजा एतिरा एक्सपेंसिस थियनि था त पोइ ऑब्वियसली तव्हां चवंदा हुन मां रिटर्न बि थींदो या न। त मां बि स्टूडेंट्स खे इहो चवणु चाहींदमि त कोशिशि कयो त जंहिं बि फील्ड में वञो था उन जे बारे में, हाणे त इंटरनेट जो दौरु आहे, पहिरियां शुरू में शयूं एतिरियूं मतिलबु ईज़ी न हूंदियूं हुयूं। असां को बि डिपार्टमेंट चूज़ करे वेंदा हुआसीं ऐं पोइ बाद में हुन में केॾीमहिल जॉब्स न हूंदियूं हुयूं या अहिड़ा प्रॉब्लम्स क्रिएट थींदा। पर हाणे अगरि तव्हां इंटर करण खां पोइ फ्री वेहो था त किथे बि अगरि तव्हांजो सोचो था त कंहिं फील्ड में वञणु चाहियो था त उन जूं बि सभु फील्ड्स हूंदियूं आहिनि, उन्हनि खे वञणु डिवाइड कयो वेंदो आहे। त काइंडली उन जे बारे में थोरो रिसर्च कयो। बाक़ी हाणे हिन फील्ड सां रिलेटेड इहो आहे त मां इंडस्ट्री में कुझु कमु कयो हुयो, उन खां पोइ मां उतां स्किप करे टीचिंग जी साइड हली वियमि, वरी उतां बि स्किप करे वरी शॉर्ट प्रोजेक्ट्स कयां, उतां बि स्किप करे हाणे वरी मां फ्रीलांसिंग जी तरफ़ वञा पई। त मतिलबु जीअं जीअं टाइम ड्यूरेशन चेंज पई थिए, तव्हांखे उहो पंहिंजो वे ऑफ वर्क बि चेंज करिणो थो पए। मतिलबु मां सिर्फ़ु हिन ते रिलाए नथी करे सघां, ऑब्वियसली हीअ थोरो टाइम टेकिंग कमु आहे, त उन सां गॾोगॾु मुंहिंजो फ्रीलांसिंग जो कमु बि हलंदो रहंदो आहे। त मां इहो बि जेके मुंहिंजूं जूनियर्स स्टूडेंट हूंदियूं, ज़ाहिरा काफ़ी छोकिरियूं टेक्सटाइल डिज़ाइनिंग में मोस्टली छोकिरियूं वेंदियूं आहिनि ऐं उहो काफ़ी शौक़ु मां वेंदियूं आहिनि। त मां उन्हनि खे इहो सजेस्ट कंदमि त जेतिरो बि तव्हांखे टाइम मिले थो त वेही करे ऑनलाइन अॼुकल्ह ट्रेनिंग्स ॾाढियूं आहिनि। डिजी स्किल्स पाकिस्तान जे नाले सां या NFTP जे नाले सां काफ़ी ऑनलाइन कोर्सिस आहिनि, उन्हनि खे जॉइन कनि ऐं पोइ उहे स्किल्स सिखी करे वरी पाण ई उन्हनि खे सेल कनि त ॾाढो सुठी अर्निंग बि सुठी थी थिए उन्हनि में। माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं इहा वाकई ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त जेके भेनरुनि खे इहे
कम अचनि था, एतिरो हुनर आहे त तव्हां वांदा न वेहो। अॼुकल्ह ऑनलाइन जो ज़मानो आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, त तव्हां पंहिंजो जेको बि कमु आहे तव्हां ऑनलाइन जेको आहे ॾेखारियो, पंहिंजे उन मां अर्निंग बि करे सघो था। हिकिड़ो इहो सुठो सिलसिलो बि तव्हांजो ठही सघे थो। थैंक यू सो मच सूमर, तव्हां हिते आया, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचेरी करे। थैंक यू अंकल, तव्हां बि हिते आया, वॾी महिरबानी तव्हांजी बि। कोई मैसेज तव्हां ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ई हूंदो त महिरबानी करे अगरि कंहिं बि फील्ड में वञो था त उन में दिलि जान सां महिनत कयो, छो त ही फील्ड तव्हांजूं हमेशह इन हूंदियूं आहिनि त जीअं मां पंहिंजे घर खां हेसि ताईं KTN जी ऑफिस ताईं आयमि त विच में काफ़ी सुठो रस्तो बि हुयो त दिलि चए पई त हिते भला बीही छॾियूं, थोरी देरि साहु पटियूं, पर मूंखे पहुचणो KTN जी ऑफिस में हुयो। त ज़रूरी न आहे त तव्हां वटि जेसीं ताईं तव्हां पंहिंजी डिग्री कंप्लीट कयो या जेसीं ताईं तव्हां पंहिंजो गोल अचीव कयो, विच में तव्हांखे इहे हर्डल्स ईंदियूं रहंदियूं, पंहिंजा परावा तव्हांखे टोकींदा बि, ताना बि ॾींदा, पर ऐं तव्हांखे हलिणो आहे कंटिन्यूसली। तव्हांखे जेसि ताईं पंहिंजी डेस्टिनी ते नथा पहुचो तेसि ताईं तव्हांखे पंहिंजो कमु छॾिणो न आहे। सही। सेकेंड थिंग इहा त पंहिंजे टाइम जो सही यूटिलाइज़ कयो, छो त दुनिया ॾाढो मॉडर्न थींदी पई वञे, ॾाढो मॉडर्नाइज़ेशन जी तरफ़ वञे पई, त टाइम जो सही इस्तेमालु कयो। अगरि तव्हां वटि टाइम आहे त पंहिंजा ऑनलाइन कोर्सिस कयो, ऐं ज़रूरी न आहे त तव्हांजो अगरि सोशोलॉजी आहे, ज़ोलॉजी आहे, इहे अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें अक्सर औकात घटि जॉब्स वग़ैरह हूंदियूं आहिनि। असां जेके आर्टिस्ट माण्हू आहियूं उहे किथे वरी बि का फ्रीलांसिंग जी जॉब करे कमु कढी वञूं था, पर ही उहे माण्हू हूंदा आहिनि बकाया पढ़ाई जो ख़र्चो असांखे बचाए छॾियो। हा बिल्कुलु। सो मां उन्हनि खे इहो सजेस्ट कंदमि त काइंडली तव्हां कोर्सिस कयो, ऑनलाइन कोर्सिस कयो, MS वर्ड जा कोर्सिस कयो, ग्राफिक डिज़ाइनिंग जा कोर्सिस कयो, शॉर्ट थींदा आहिनि उहे 3 मंथ 6 मंथ, उन में तव्हां इलाही पंहिंजे पाण खे ग्रिप करे सघो। थैंक यू दी। जी तव्हां छा चवणु चाहींदव? मां चवणु चाहींदुसि स्पेशली धीअनि खे त हौसलो बुलंद करे ऐं पंहिंजो नालो कमाइनि, ऐं असां अहिड़े मज़हब सां वाबस्ता आहियूं जंहिंमें इंसानियत, मुहबत, क़दुरु ऐं इज़त जो दर्स थो मिले, ऐं बेधड़क थी, बेखौफ़ थी पंहिंजे फील्ड्स में महिनत कनि, कमु कनि। ऐं ही जहिड़ा वाक़िया नमूदार थियनि था पिया, जीअं इहो नओं कोट वारो वेठो, इन खां हरगिज़ न टिजनि। अलाह पाक कंदो त हिन सभिनी शयुनि खे असांजी गवर्नमेंट, असांजा सियासतदान बाक़ाइदे गौर कंदा, असांजी इंतिज़ामिया ऐं पुलिस उनखे अलाह तौफ़ीक़ ॾींदो त हिनखे इन जो साहु घुटींदा। त इन्हनि शयुनि खे ॾिसी घबराइणो न आहे। ऐं ॿियो इहो स्पेशली मां गुज़ारिश कंदुसि गवर्नमेंट ऑफ सिंध खे, ऐं त सूमल जहिड़ी नियाणियुनि जी मां पंहिंजी धीउ न करे, पर जेकॾहिं अहिड़े स्किल्स रखण वारियूं धीअर आहिनि त उन्हनि खे इंस्टीट्यूट्स खोले ॾियनि उते, या काफ़ी स्कूल जेके बेकार पिया आहिनि उन्हनि खे यूटिलाइज़ करण जे लाइ अहिड़ियूं छोकिरियूं यूनिवर्सिटीअ मां या ॿियनि यूनिवर्सिटियुनि मां निकिरनि थियूं जेके स्किल डेवलपिंग गर्ल्स आहिनि, उहे वञनि त उतां जे नियाणियुनि खे भला पढ़ाए सघनि, स्किल्स सेखारनि। ऐं स्किल्स वारो ॿारु काराए थो असांजे लाइ, बनिस्बत पढ़ियल लिखियल त माशाल्लाह इल्मु त 3 अख आहे, पर हुनर बि घटि न आहे। वॾनि जो चवणु आहे त हुनर बि बादशाह आहे। सही ॻाल्हि आहे। त मुंहिंजी धीअ खे जीअं असां ॾिठो, तव्हां ॿुधो त मास्टर्स बि कराईसीं, कराची जहिड़े शहर में बि रहायोसीं, पर गॾोगॾु सूमल खे मुंहिंजी धीअ बि आहे ॼण त मुंहिंजी दोस्त बि आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजियूं आइडियल जेके पंहिंजियूं सिंध जूं नियाणियूं आहिनि उहे बेनज़ीर साहिबा, जी दुरेशावार ऐं मैडम महताब अकबर राशिदी, इहे असां पंहिंजियूं वॾड़ियूं, पंहिंजियूं भेनर बि धीअर बि ॾिसी पंहिंजे ॿारनि खे उन हिसाब सां तयारु था कयूं। तव्हां बि महिरबानी करे पंहिंजी तारीख़ खे ॾिसो त असांजूं केॾियूं वॾियूं होशियार नियाणियूं वेठियूं आहिनि, अहिड़ियूं नियाणियूं साबित कयूं। थैंक यू शोभी भाई, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। इंशाल्लाह कल मुलाकात करेंगे आपसे भी। जी व्यूवर्स, त बिल्कुलु पंहिंजी नियाणियुनि ते एतबार कयो, उन्हनि जो पाछो थी हलो, ऐं जेके बि शयूं थी रहियूं आहिनि इन्हनि खे वॉच आउट कयो, इन्हनि खे भी नज़रुनि में रखो, ऐं तमामु घणो जेको आहे पंहिंजी नियाणियुनि ते जेको आहे एतबार बि कयो, उन्हनि जो जेको आहे ख़्यालु बि रखो, ख़ुदा जे वास्ते उन्हनि जो ख़्यालु रखो। ऐं इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।